मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बखैर, गुड मॉर्निंग। असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर प्रोग्राम तव्हांजो पंहिंजो सलाम सिंधु। आउं बि तव्हांजो पंहिंजो इरशाद जागीराणी ऐं मूंसां गॾु जेका साथी मेज़बान आहे उहा बि तव्हांजी पंहिंजी आहे पिरिया सैयद। कीअं आहियो, ठीकु आहियो? अस्सलाम वालेकुम, अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहियां। मां ॿुधायो ख़ुशि आहियो, ठीकु आहियो? बसि ठीकु जेको आहे ईअं ई आहियूं। जीअं चवंदा आहिनि त दिलि अंदरि में ॾुखायल रहे थी पई पर मुर्क मुख ते सजायल रहे थी पई। सभिनी जे मुख ते मुर्क आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह चऊं था। चवंदा आहिनि ज़िंदगी त हलाइणी पवंदी आहे, ज़िंदगी में हलणो पवंदो आहे, काफ़ी लाड़ा चाड़ा ईंदा आहिनि। ऐं जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त जेका असांजी हार्ट बीट हूंदी आहे न, उहा तव्हां कॾहिं नोट कई आहे करे? अगरि वेठल हुजो हॉस्पिटल में, कंहिंजी हार्ट बीट हलंदी हुजे त करे चेक कजो त हार्ट बीट जेका हूंदी आहे न असांजी हीअं हूंदी आहे, ज़िग ज़ैक हूंदी आहे। जॾहिं उहा सिधी थी वेंदी आहे त सम्झो साह ख़तम थी वेंदो आहे। त सम्झो इहे लाड़ा चाड़ा तव्हांजी ज़िंदगी जी निशानी आहे। जेकॾहिं तव्हां ज़िंदा आहियो त इहे लाड़ा चाड़ा तव्हांजी ज़िंदगीअ में हलंदा रहंदा, ईअं कम सिलसिला हलंदा रहंदा। हिम्मत ना आहे हारणी, शुक्र अल्हम्दुलिल्लाह चवणो आहे। असांखे मञूं था, असां काफ़ी मुश्किलातूं आहिनि, काफ़ी परेशानियूं आहिनि। अव्हांजा ॿार लुड़ी विया आहिनि, अव्हांजा माल ख़तम थी विया आहिनि, तबाह थी विया आहिनि, अव्हांजा अजा जेके आहिनि उहे ख़तम थी विया आहिनि। तव्हां परेशान आहियो, असां सम्झूं था ऐं असांखे ॾुख बि आहे। ऐं यकीन करियो असां तव्हांजे ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। तॾहिं असां रोज़ु अची करे इन टॉपिक ते ॻाल्हाईंदा आहियूं, इन ॻाल्हियुनि ते डिस्कस करणु असां वधीक मुनासिबु सम्झंदा आहियूं। दुनिया में ॿियूं बि ॻाल्हियूं आहिनि पर असां इन्हनि ते ॻाल्हाइणु वधीक सही सम्झंदा आहियूं। छो असांखे लॻे थो त इहे इन्हनि खे असांजी ज़रूरत आहे। ऐं असां जेकॾहिं ॿी डोनेशन नथा ॾेई सघूं त असां ॻाल्हाए करे उन्हनि ते डिस्कस करे ऐं माण्हुनि खे आगाही ॾेई सघूं था। इहा बि असांजी तरफ़ खां डोनेशन आहे। ऐं जेकॾहिं आउं ॻाल्हि करियां ऐं आउं इहा रिक्वेस्ट कंदसि ऐं निमाणी रिक्वेस्ट कंदसि, निमाणी गुज़ारिश कंदसि जेके असांजा ॿोल मुतासिरीन, असां मञूं था तव्हां परेशान आहियो, तव्हां ग़मगीन आहियो, तव्हां उजड़ी विया आहियो, तव्हां सां ॾाढो ज़ुल्म थियो आहे। पर बराए महिरबानी जॾहिं तव्हां वटि को राशन जी ट्रक अचे थी या राशन जी गाॾी अचे थी न, त मूं अक्सर इहे काफ़ी वीडियोज़ ॾिठियूं, वायरल पे थियूं, त तव्हांखे इहा गुज़ारिश कंदसि तव्हां उन ते अटैक न करियो। उहे टकूं तव्हां लाइ अचनि पियूं, तव्हां लाइ स्पेशली माण्हू अचनि पिया। उहे गवर्नमेंट वारा माण्हू न आहिनि, उहे आम माण्हू आहिनि, असां तव्हां जहिड़ा माण्हू आहिनि। नुक़सान बि थिए थो, कुझु जॻहनि ते कल्टी बि थियूं आहिनि, कल्टी थियनि थियूं, तव्हां पाण अची वञो। तव्हां हुन खां अलावा इरशाद मूं हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि नोट कई। अॼु मूं हिकिड़ी वीडियो ॾिठी पे जंहिंमें हिकिड़ी माई आहे, उहा ॾाढो रोए थी ऐं चवे थी त असां पाण ज़मीदार आहियूं, घर अची करे मानी खाईंदा हुआ, असीं पाण ज़मीदार आहियूं ऐं हिते असां वेठा आहियूं। मुंहिंजो ॿारु जेको आहे उहो रोए पियो, हुनखे गैस्ट्रो थी वियो आहे, हुनखे बुखार आहे शदीद। हुन वीडियो में बि मुसलसिल ॿारु रुनो पे त असां सां ई थो थिए। ऐं उन बि इहा ॻाल्हि कई त तव्हां जॾहिं बि का ट्रक अचे थी, बस अचे थी, गाॾी अचे थी, तव्हां हमलो था करियो डायरेक्ट। ऐं असीं जेके असांखे नथो मिले असीं उते जो उते वेठा आहियूं। उहा ई ॻाल्हि ॾाढी सुठी एड कई, पर उहा इहा कई त असांखे माना इज़त सां पंहिंजनि जॻहियुनि ते छो नथा ॾियो, असांखे भॼणो छो थो पए, डुकणो छो थो पए। असांखे सभिनी खे गुज़ारिश आहे जेकी अहिड़ी क़िस्म जूं एक्टिविटीज़ कनि था, सोशल एक्टिविटीज़ या राशन खणी पहुचनि था, त उनखे घुरिजे त उते सभिनी खे तहमुल सां पहिरियां विहारे हर कंहिंखे पंहिंजे पंहिंजे हिसे जो ॾिजे। तहमुल सां नथा वेहनि, उहा ई हुननि ॻाल्हि कई। ट्रक में जॾहिं सामान आयो त उन टाइम ते हुननि हमलो करे छॾियो ट्रक ते। त तव्हां जेकॾहिं न प्लीज़ इन ॻाल्हि जी माना इहा गुज़ारिश आहे, हथु ॿधी तव्हां सभिनी खे निमाणी गुज़ारिश करियां थी त तव्हां जेकॾहिं ईअं कंदा न त कंहिंखे बि न मिली सघंदो। तव्हां वग़ैरह ॿिया बि काफ़ी मुतासिरीन वेठल आहिनि, ॾुखायल वेठल आहिनि, बुखायल वेठल आहिनि, तव्हां उन्हनि लाइ बि रखो। तव्हांखे जेकॾहिं हिकु ॾींहुं जो मिली वियो आहे न राशन, तव्हां हाणे छॾे ॾियो, हाणे टक जेका आहे न उहा अॻियां वधणु ॾियो। ॾिसो राशन या जेको खाधे पीते जो आहे न, अलाह ताला वाइदो कयो आहे, अलाह ताला कंहिंखे बि नथो छॾे। रिज़्क़ जेको आहे न उहो तव्हांखे मिली वेंदो। त तव्हांखे जेकॾहिं हिकु दफ़ा मिली वियो आहे न, बार बार उन ते अटैक न करियो, बार बार उहा शइ न खणो। हाणे ॿियनि खे मौक़ो ॾियो। तव्हां वग़ैरह ॿिया बि ॾाढा ॾुखायल आहिनि, ॾाढो परेशान आहिनि। इहा मुंहिंजी निमाणी हिकिड़ी ॻाल्हि ॿी गुज़ारिश कंदासीं, उहा इहा कंदासीं त ॿोल मुतासिर पाण वटि अहिड़ा बि आहिनि जेकी स्कूलनि में रहणु नथा चाहिनि। ॿोल मुतासिर अहिड़ा बि आहिनि जेकी खुलियल आसमान हेठि खेमनि या तंबुनि जी उन्हनि खे परवाह न आहे, उहे नथा वठणु चाहिनि। कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेकी चवनि था त असांखे पंहिंजो हिते किराए जो ई घर हुजे। हाणे किराए जो जेकॾहिं घर हुजे त आउं इन ॾिस में गुज़ारिश कंदुसि जेकी स्टेट एजेंट आहिनि या जेकी स्टेट एजेंसियूं खोलियूं वेठा आहिनि दोस्त, जेके ब्रोकर आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त ॿोल मुतासिरनि जे लाइ तव्हां का जॻह जेकॾहिं ॻोल्हियो था त पंहिंजी घटि में घटि उन में कमीशन न रखो। हिन ॾिस में थींदो ईअं आहे त जंहिं जेतिरी किराए जी जेका आहे सा जॻह मिलंदी आहे ओतिरी पेमेंट जेको आहे सो उहो एजेंट वठंदो आहे, कमीशन वारो वठंदो आहे। वरी खोड़ सारियूं जेके आहिनि से इहे बि सहूलियतूं कोन्हनि के, बल्कि खोड़ सारा मसइला आहिनि। सहूलियतूं पंहिंजी जॻह ते त बाबा 4-5 महीननि जो किरायो जेको आहे डिपॉज़िट करिणो आहे। सो इन्हनि समूरनि शयुनि खां जेकी मालिकी मकान आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त ॿोल मुतासिर सां थोरी रिआयत कजो। ऐं गॾोगॾु जेकी कमीशन वठनि था जेकी एजेंट आहिनि
स्टेट वारा उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त उहे कमीशन हिन भेरे न वठनि, जेकॾहिं वठनि बि था त थोरो वठनि, छो त उहे पहिरियां ई सतायल आहिनि। घर जंहिंजो सड़े पैसा बि उन्हनि खां वठूं, घर जंहिंजो ॿुॾे पैसा बि उन्हनि खां वठूं, माल जंहिंजो मरे पैसा बि उन्हनि खां वठूं, ॿार जंहिंजा बुख ते हुजनि पैसा बि उन्हनि खां वठूं। इहा ॻाल्हि ॾाढी ॾुखाइती रहंदी। असांखे माना हिन वक़्तु फ़राख़ दिलीअ जो मुज़ाहिरो करिणो आहे, नेकीअ जो अमल करिणो आहे, त उन्हनि खां कंसेक्शन करणी आहे या बिल्कुलु बि न आहिनि वठणा। असां उन्हनि खे पाण चऊं त बाबा हिते जॻह किराए जी मिले थी, जेकॾहिं तव्हां पंहिंजी जेका ख़ुददारी आहे उनखे ख़तमु करणु नथा चाहियो ऐं तव्हां पंहिंजे ॿारनि बचनि खे चौधीवारी में पंहिंजे में पंहिंजे लेखे अलॻि सां रखणु चाहियो था, त पोइ हीअ तव्हांजे लाइ सहूलियत आहे। 8-10 हज़ार जेका बि तव्हांजी प्राइज़ आहे जॻह जी, मालिक मकान खे घुरिजे त उहे महिरबानी करे अहिड़नि ॿोड़ मुतासिरनि खे तरसाइनि ऐं उन्हनि खे इन पासे बि थोरो माइल कनि, छो त हीअ स्कूल या इहे खेमा आर्ज़ी आहिनि। ॿारनि जी पढ़ाई बि इन में मुतासिर थींदी, सुभाणे इहे अझा थी सघे उतां खां हलिया वञनि। हुकूमत सिंध खे बि गुज़ारिश कंदासीं त जिते जिते स्कूलनि में ॿार तरसियल आहिनि या ॿोड़ मुतासिर तरसियल आहिनि उते के आर्ज़ी खेमा बस्तियूं क़ाइमु कयूं वञनि त जीअं ॿारनि जी पढ़ाई बि मुतासिर न थिए। हाणे स्कूलनि में जिते ॿोड़ मुतासिर रहियल आहिनि, मारूड़ा रहियल आहिनि, असांखे को इतराज़ न आहे, पर ॿार उते हाणे पढ़ी न सघंदा। ॿार जेकी उते आस पास जा आहिनि, पसकिरदाई जा, भरपासे जा, उन्हनि जो स्कूल हाणे बंदि आहे। सो इहो बि न हुजणु घुरिजे न, भला पाण हूअं ई तइलीम पंहिंजी ॿुॾल आहे। चऊं त अनइक्वालिटी थिए पई, जिथे स्कूलनि में ॿोड़ मुतासिरीन वेठल आहिनि उहे स्कूल बंदि पिया आहिनि, बाक़ी ॿिया स्कूल खुलियल आहिनि, त मतिलबु इक्वालिटी असां वटि बिल्कुलु बि न पई रहे। काफ़ी गवर्नमेंट एतिरा प्राइवेट वारा त रहण ई कोन ईंदा, बाक़ी गवर्नमेंट जी आउं ॻाल्हि करे रही आहियां, गवर्नमेंट स्कूल जी। गवर्नमेंट स्कूल काफ़ी अहिड़ा आहिनि जंहिंमें बंदि लॻा पिया आहिनि, छो जो ॿोड़ मुतासिरीन वेठा आहिनि, ॿारनि जो जेके क्लासिस वग़ैरह न पियूं थियनि, ऐं कुझु अहिड़ा स्कूल आहिनि जंहिंमें क्लासिस थियनि पियूं, पोइ जंहिंजूं क्लासिस न पियूं थियनि इन्हनि कहिड़ो ॾोहो कयो आहे। ऐं यकीन करियो, मूं कल्ह इन ॻाल्हि ते काफ़ी सोचियो पिए त असांजे ॿारनि जे ज़हननि ते केतिरो असरु पइजी रहियो आहे, या उहो ॿारु जेका माउ जी हंज में मुसलसिल रोई रहियो हो, उहो त बेसम्झ आहे, पर उन जेके इहे शयूं ॾिठियूं, तलखियूं ॾिठियूं, उहो वॾो थी कीअं गिरो थींदो, उन्हनि जे ज़हन में कहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं, ऐं जेके ॿार समझदार आहिनि। ऐं तव्हां हिकिड़ी वीडियो ॾिठी हुई जेका ॾाढी वायरल थी आहे, 3 ॿार आहिनि जेका वीडियो करे रहिया आहिनि, शूट करे रहिया आहिनि, ॾाढी वायरल थी आहे। उन्हनि में वीडियो में इहो हो त हिकिड़ो माण्हू बीठल आहे, ॿियो माण्हू उनखे पैसा ॾेई रहियो आहे, पर 3 माण्हू खे चए थो तस्वीर कढ, त हुन मना कई आहे त आउं तोखां इहे पैसा न वठंदसि। हुन चयो तूं छो नथो वठी, आउं त तोखे इमदाद ॾेई रहियो आहियां। त हुन चयो न, मूंखे अहिड़ी इमदाद न खपे जंहिंमें तूं सोशल मीडिया ते पिक्चर्स हणी ऐं माण्हू सभु मूंखे ॾिसंदे ही माण्हू मूंखां इमदाद वठी रहियो आहे। त इहा जेका आहिनि उहा इज़त जेका आहिनि उहा मजरू करे थी। इहा शइ कंदा न, माना जेको पिक्चर कढाइणु चाहे उन सां बि न कढो तव्हां, जेको नथो कढाइणु चाहे उन ते ज़बरदस्ती बिल्कुलु न करियो। वीडियो मूं ॾिठी, उहा बि ॾाढी असराइती वीडियो जी ॻाल्हि निकिती आहे त हिकिड़ी भेण जेका कराची में रहे पई, उन पंहिंजे मुड़ुस जो तमामु घणो इंतज़ारु कयो, उनजो मुड़ुसु उनखे फ़ोन करे चवे थो त अॼु मुंहिंजी जॉब सख़्तु आहे ऐं न अची सघंदुसि, देरि सां उन खां रहियो न पियो वियो। उन हिकिड़ी कैंप ते वञी करे पंहिंजी जेका मुड़ुस जी निशानी आहे, जेका शादी जेका रिंग उनखे ॾिनल हुई, उहा रिंग वञी करे ॿोड़ मुतासिरनि खे उन डोनेट कई आहे, उन कैंप में वञी करे इहा ॾेई छॾी अथई। माना ॾिसो, जंहिं वटि जेतिरो बि आहे, ज़रूरी न आहे असीं बार बार तव्हांखे चऊं था त को लखें करोड़ें रुपया तव्हां ॾियो, जंहिं वटि जेतिरो बि आहे, जेको कुझु करे सघे थो। जेकॾहिं तव्हां कंहिंखे थधो पाणी पीआरे सघो था, जेकॾहिं कंहिंखे पाणी वञी ॾेई सघो था, इहा वॾी ॻाल्हि आहे। माण्हू इहो न सोचियो त असां पाणी खणी ईंदा त माण्हू छा सोचींदा, यार आयो आहे वरी पाणी खणी आयो आहे। पर ॾिसो, हुते पाणीअ जी बि त ज़रूरत आहे न, साफ़ु सुथिरो पाणी। जेकॾहिं तव्हां उस्तादु आहियो, फ़र्ज़ु कयो तव्हां चओ था त हाणे मूं वटि ॿियो कुझु न आहे, तव्हां पंहिंजो इल्मु वञी उते ॾियो, उते वञी ॿारनि खे पढ़ायो, उतां जा जेके ॿोड़ मुतासिर ॿार आहिनि उते वञी जेकॾहिं 2-3 मिंट या 2-3 कलाक जेकॾहिं तव्हां उते ॾींदो, ॿारनि खां कुझु पुछा कंदो, ॿारनि खे कुझु लिखणु सेखारींदो, छो त स्कूल में ई तरह उते बोर्ड पहिरियों ई लॻल आहे, डेस्कूं वग़ैरह अॻु में ई पियल आहिनि, छो न स्कूल जो निज़ाम कयो वञे ऐं ॿोड़ मुतासिरनि जा ॿार पढ़ी वेंदा। ऐं हिन बहाने सां जेकी हुनजी बहिराड़ी जा ॿार अणपढ़ियल आहिनि या जेकी वॾड़ा बि अणपढ़ियल आहिनि, उहे बि कुझु न कुझु सिखी, पर उन्हनि खे दुआऊं केॾियूं मिलंदियूं आहिनि, ॾाढो प्यार कंदा आहिनि, दुआऊं मिलंदियूं आहिनि। ऐं आउं तव्हांखे न, जेके पेरेंट्स मूंखे ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे आउं गुज़ारिश कंदसि त तव्हां पंहिंजे ॿारनि में इहो जज़्बो पैदा करियो, ताकी तव्हांजा ॿार जेके आहिनि न, माना तव्हां पाण ॾियो था त उहा ख़बर आहे, पर तव्हां पंहिंजे ॿारनि जे हथां ॾियारियो, उहो ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो। छो जो हाणे उते काफ़ी अहिड़ा ॿार आहिनि जेके मुतासिरीन आहिनि। हाणे उहा ई ॻाल्हि त मिडिल क्लास काफ़ी हूंदा, जंहिं घर में रांदीका हूंदा, जंहिं घर में बाक़ाइदा निज़ाम हूंदो, त उन्हनि वटि तव्हां वञो ऐं पंहिंजे ॿारनि खे वठी वञो ऐं ॿारनि जे हथ में रांदीका ॾियो, ऐं उहे ॿियनि पंहिंजे जेके पंहिंजे हम उमिरि ॿार आहिनि उहे रांदीका ॾियनि, केॾो सुठो लॻंदो। माना इन में मोहबतूं थींदियूं, नफ़रतूं न थींदियूं। असां कंहिंखे हिकिड़ी हिकारत भरी नज़र सां ॾिसंदा आहियूं, अजीब नज़रुनि सां ॾिसंदा आहियूं, उहा शइ क्रिएट न थींदी। जज़्बो क्रिएट थी थो ॿारनि में। हाणे पाण उस्तादनि जी ॻाल्हि कईसीं त उहे इल्मु पखेड़े सघनि था, ॾेई सघनि था। हाणे जेकॾहिं तव्हां डॉक्टर आहियो, कंहिं हॉस्पिटल में शाम जो तव्हां फ्री हूंदा आहियो, त नेकी जो कमु इहो आहे त तव्हां इन्हनि कैंपुनि में वञो। ऐं हूअं बि आउं ॾिसंदो आहियां त मेडिकल रेप वारा जेके दोस्त ईंदा आहिनि, उहे पंहिंजे बॉक्सिस में तव्हांखे जेको सिंपल तौरु जेकी दवाऊं ॾींदा आहिनि, त उहे दवाऊं तव्हांजे कहिड़े कम जूं आहिनि। उहे जेकॾहिं ॿोड़ मुतासिरनि वटि अची करे तव्हां उन्हनि खे चेक कंदव ऐं वरी अची करे उन्हनि खे तव्हां आदत बि ॾींदव
ऐं ख़बर पवंदी त डॉक्टर पहुची चुको आहे त तव्हां जेकी नंढियूं नंढियूं बीमारियूं आहिनि उन्हनि ते जेकॾहिं फोकस करे उन्हनि खे का ट्रीटमेंट ॾींदव त आउं सम्झां थो खोड़ सारियूं बीमारियूं भली वेंदियूं। इहो डॉक्टर जो कमु आहे, उस्ताद अची पढ़ाए, डॉक्टर अची वरी चकास करे। ईअं खोड़ सारा महिरबानी अहिड़ा आहिनि। जीअं मिसाल तौरु पाण ॻाल्हि कयूं इहा त जेकी पाणी जो टैंकर हलाइनि था या जेकी पाणी सप्लाई कंदा आहिनि उहे बि अची करे स्कूलनि में पाणी मुहैया करे सघनि था, छो त पाणी अक्सर किलत रहे थी। माना हर को पंहिंजे हिसाब सां नंढो नंढो किरदारु अदा करे सघे थो। असां किरदारु अदा करे रहिया आहियूं, अव्हांखे आगाही ॾेई रहिया आहियूं, अव्हांखे नया नया आइडियाज़ ॾेई रहिया आहियूं। ऐं ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे इरशाद, मूं जॾहिं हिकिड़ी कुझु व्हाट्सएप ते स्टेटस ॾिठा माण्हुनि जा त जेके डॉक्टर्स आहिनि न उहे फ्री ऑफ कॉस्ट इलाज बि कनि पिया, उन्हनि कैंप्स में वञनि बि पिया। त इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। इहो जेकॾहिं असां जज़्बो आणींदासीं त असांजी दिलि में बि हिकिड़ी प्यार मुहबत थींदी। असां उन्हनि वटि पाण विज़िट करियूं, पाण ॾिसूं। जेकॾहिं असां हिन दफ़ा इहा ॻाल्हि न कई न, यकीन करियो अल्लाह न करे, ख़ुदा न करे, नेक्स्ट टाइम जेकॾहिं अहिड़ी का हालत थी न असांजे दिलुनि में मुहबत प्यार एहसासु ख़तमु थी वेंदो। सिर्फ़ु असां यूज़ टू थी वेंदासीं। असां ॾिठो लास्ट टाइम बि थियो, असां कुझु न कयो, असां हिन टाइम बि कुझु न कंदासीं। त बराए महिरबानी इन्हनि ॻाल्हियुनि जा यूज़ टू न थियो ऐं तव्हां सभिनी जी मदद करियो। ऐं असां ॿोन मुतासिरीन ते त ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं, पर जेकॾहिं अॼु जे ॾींहं ते ॻाल्हायूं, छो जो अॼु जो जेको ॾींहुं आहे उन ॾींहं ते जेकॾहिं असां ॻाल्हायूं त अॼु जेको आहे उहो इंटरनेशनल लेटर डे आहे। लेटर मतिलबु ख़त। असां जेके ख़तूत लिखूं था ऐं अॼु जो जेको ॾींहुं आहे उहो मनसूब थियल आहे त तव्हां पंहिंजे हथ में पेन ऐं पनो खणो ऐं कुझु लिखणु शुरू करियो। ऐं जेकॾहिं आउं तव्हांखे इहो ॿुधायां त लेटर जी शुरूआति कीअं कबी आहे, त लेटर जी शुरूआति ईअं कबी आहे त पहिरीं डेट लिखबी आहे ऐं उनखां पोइ ओपनिंग हूंदी आहे, मतिलबु ग्रीटिंग्स हूंदी आहे, उनखां पोइ बॉडी ऐं क्लोज़िंग ऐं तव्हांजी सिग्नेचर हूंदी आहे। ख़त जे लिखण जूं काफ़ी वजूहात हूंदियूं आहिनि, काफ़ी शयूं हूंदियूं आहिनि जेके असां खे मजबूर कंदियूं आहिनि त असां ख़त लिखूं। पहिरीं त असां खां जेकॾहिं असांजा पिरीं, असांजा प्यारा परे आहिनि, असांजा दोस्त असां खां परे आहिनि त असां उन्हनि खे ख़त लिखंदा आहियूं, असां उन्हनि सां राब्तो कंदा आहियूं। ऐं जेकॾहिं असां तव्हां पंहिंजी जेकॾहिं ॻाल्हि में ईअं चवंदो त अञा सुठो लॻंदो। अॻियां आऊं अञा वधण वारी हुअसि। असांजी जेको जी बिल्कुलु डिजिटल ज़माने में जेके असां जूं ईमेल्स थी वियूं आहिनि उन में लेटर लिखिया वञनि था, या डिजिटल ज़माने में जेको असां सोशल मीडिया ते अपलोड वग़ैरह करियूं त सम्झो इहो ई असांजो ख़त आहे। पर आउं इहा शइ ज़रूरु चवणु चाहींदसि त वक़्तु कढी करे पेन पनो खणी करे तव्हां जेको ख़त ते लिखंदा, पेज ते लिखंदा आहिनि, उहे हिकिड़ी एक्सप्रेशन्स यादगार ई अलॻि हूंदियूं आहिनि। हाणे ॾिसो, अगरि मूं कंहिंखे को ख़त लिखियो उहो उन वटि मौजूदु हूंदो, उन वटि प्रेज़ेंट हूंदो ऐं उन वटि संभालियलु हूंदो, ऐं कुझु सालनि खां पोइ जॾहिं उहे माण्हू उहे ख़त ॾिसंदा आहिनि त उन्हनि ॾाढी ख़ुशी थींदी आहे। ऐं जेकॾहिं हिन जी हिस्ट्री जे बारे में ॿुधायां त रिचर्ड जेके हुआ उहे उन्हनि शुरू कयो 2014 में इहो ट्रेंड शुरू कयो, या इहा चवां थी त इंटरनेशनल डे शुरू कयो। 90s जी ॻाल्हि हुई सफ़ा, त तॾहिं हू रिचर्ड लिखंदा हुआ, लेटर्स लिखंदा हुआ। त जेके ऑस्ट्रेलिया जा लेजेंड्स हुआ त उन्हनि जो जॾहिं ख़त जो जवाबु अचणु शुरू थियो त उन्हनि खे ॾाढी एक्साइटमेंट थी। उनखां पोइ हुननि हिकिड़ो मनसूब करे ॾींहुं छॾियो त इन ॾींहं ते लिखिणो आहे। ऐं उनखां अलावा हिकिड़ी ॿी ॻाल्हि बैरशा जेका मूं नोट कई त असां ख़त लिखंदा आहियूं, मतिलबु सॉरी ईमेल कंदा आहियूं, या अगरि असां कंहिंखे मैसेजिस कंदा आहियूं त उन में ऑटो टाइपिंग जो हिकिड़ो हूंदो आहे ऑप्शन, त असांजी स्पेलिंग जेकॾहिं ग़लति आहे त उहा पाणे सही थी वेंदी आहे। त जेकॾहिं जेका ॿार पंहिंजी स्पेलिंग सही करणु चाहिनि था, तव्हां चाहियो था तव्हांजी स्पेलिंग सही थिए, त तव्हां ख़त खे यूज़ करियो, पेन पने खे यूज़ करियो, उनमें तव्हांजी उहो ऑटो जेको आहे न उहो राइटिंग कोन थींदी। ख़त जी जेका तारीख़ ॿुधाई आहे, इहा तारीख़ अञा पुराणी आहे। पाण पुराणे वक़्त खां वठी जॾहिं माण्हू उहो त सदियुनि खां वठी इहो ख़त जो सिलसिलो हले थो, जॾहिं ही त मूं तॾहिं ॿुधाई जॾहिं इंटरनेशनल डे शुरू थियो आहे उन जी तारीख़ आहे। जेकी पाण वटि टपाली जंहिंखे पाण चऊं, पोस्टमैन चऊं, इहे बि कोन हूंदा। कॾहिं वरी पोइ घोड़नि ते वेंदा हुया माण्हू, ऐं पोइ इहो ख़त जॾहिं दरबारुनि ताईं पहुचंदो हुयो, बादशाह सलामतनि ताईं पहुचंदो, कबूतरनि ताईं पहुचंदो हुयो, कबूतर वञी करे को माना कासिद बणिजी ॾींदा हुया। अॻे इहे हूंदा कबूतर जा पहले प्यार की पहली चिठी साजन को दिया। सो इन खां सवाइ ख़तनि में खोड़ सारा शेर बि ॾाढा भला हूंदा हुआ, टची शेर हूंदा हुया। मिसाल जे तौरु कई माण्हू ईअं लिखंदा हुया त वञ लिफ़ाफ़ा ॿोलींदो, तोखे न कोई खोलींदो, ऐं जंहिं ॾींहुं मूं ख़त लिखियो आहे उनखां सवाइ जेकॾहिं कोई खोलींदो त उनखे रब रोलींदो। अहिड़े क़िस्म जा बि लिखियलु हूंदा हुया। ऐं वरी इहो बि लिखियलु हूंदो त कॾहिं कॾहिं ईअं हूंदो हुयो त को माण्हू मशहूरु न हूंदो हुयो, उनजो को शॉप न हूंदो हुयो, उनजो को ठिकाणो थाक न हूंदो, त पोइ ख़त वरी मार्फत स्टाइल में मिलंदा हुया। मिसाल तौरु मूं ॾे ख़त आयो त हीउ ख़त जेको आहे एड्रेस मुंहिंजी लिखियलु हूंदी, इरशाद जागियाणी, पोइ वरी लिखियलु हूंदो फ्री मिले सजाद चने खे, असांजे कैमरामैन खे, माना फ्री मिले, माना मुंहिंजो ख़त न आहे इहो। पोइ मूं ॾे ईंदो त लिखियलु हूंदो फ्री मिले, त माना मां वठंदुसि, रिसीव कंदुसि, पर ॾींदुसि सजाद खे, छो त हीउ उनजो ख़त आहे, छो त उनजी पंहिंजी का एड्रेस प्रॉपर आहे न, उहो माण्हू रोल आहे, उहो ख़बर न आहे किथे घुमंदो वठंदो आहे। अच्छा, वरी ख़त जो इंतज़ारु जेको आहे उहो शागिर्दनि वटि तमामु घणो हूंदो, जेकी उन ज़माने में पढ़ंदा हुया कॉलेज यूनिवर्सिटी में, त पंहिंजे पेरेंट्स खे ख़त लिखंदा हुया, ख़र्चु खुटी पवंदो हुयो, या वरी पंहिंजी पढ़ाई जे सिलसिले में अपडेट्स ॾींदा हुया।
त इहो ख़त जो जेको सिलसिलो बि ॾाढो भलो हूंदो। ख़त लिखण वारे खे वरी ख़त जे वापसीअ जो तमामु घणो इंतज़ारु हूंदो, छो त 15-20 ॾींहं लॻी वेंदा तक़रीबन। ऐं डाकखानियूं ख़ासि तौर ते हर शहर में हूंदो हुयो, हाणे बि आहे, पर जेकी बॉक्स हूंदा हुया अलॻि अलॻि 3, उन में हिकिड़ो नीरो बॉक्स हूंदो हुयो, हिकिड़ो वरी पीले कलर जो, हिकिड़ो ॻाढ़े कलर जो। उन्हनि जी बि वरी पंहिंजी पंहिंजी सुञाणप हूंदी त हीअ सूबाई बॉक्स आहे, हीअ वरी जेको आहे सो सूबे खां ॿाहिरि वारो बॉक्स आहे, हीअ वरी बॉक्स वरी मुल्क खां ॿाहिरि वारो आहे। सो कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो। ऐं इन खां सवाइ वरी तव्हांखे ॿुधायां ॻाल्हि त हर शहर जो वरी पोस्ट बॉक्स नंबर अलॻि हूंदो हुयो। ऐं हाणे बि आहे, जेकॾहिं कोई बि माण्हू पंहिंजो पोस्ट बॉक्स नंबर ईंदो न, हाणे जीअं मुंहिंजे ख़ैरपुर जो पोस्ट बॉक्स नंबर मूंखे अञा यादि आहे, छो त मूं ख़त लिखिया हुआ 6600 या अहिड़ी क़िस्म जो। तव्हां कहिड़ी उमिरि में लिखिया हुआ? मूं नंढी उमिरि में ख़त लिखिया, ख़त ईंदा पिया। ऐं उन खां पोइ वरी पाण वरी छा कंदा हुआसीं त पोस्ट बॉक्स नंबर जेकॾहिं ॾींदा न त पोइ तव्हांखे ॿी एड्रेस ॾियण जी ज़रूरत न हूंदी। हाणे बि कॾहिं कॾहिं तव्हां ॾिसंदा न अहिड़े क़िस्म जा जेकी कमर्शियल ईंदा आहिनि, उन में लिखंदा आहिनि त बाबा हीअ जेको आहे सो पर्ची तव्हां पोस्ट बॉक्स फलाणे ते मोकिले छॾियो। पोइ छा आहे त पोस्ट ऑफिस में हिकिड़ा बॉक्सिस ठहियल हूंदा हुया, पोइ उते वञी माण्हू पाण पंहिंजे बॉक्स मां उहो कढी वठंदो हुयो। ऐं तव्हां फैक्स जो बि को ॿुधायो जल्दी इमरजेंसी वारो। उन खां पोइ ख़त खां पोइ वरी हिकिड़ो जल्दी जो जेको सिलसिलो तार आई, तार घर हूंदा हुया मुख़्तलिफ़ शहरनि में, टेलीग्राम जंहिंखे पाण चऊं, जेके अर्जेंट में एड्रेस ते ईंदा हुया, फैक्स टाइप उहो सिलसिलो हूंदो हुयो। फैक्स वारा अञा पोइ आया, त पोइ जेकॾहिं कंहिंखे तकड़ में कंहिंखे जल्दी में काॾे घुराइणो हूंदो या कंहिं मरण जी या मौत जी या का ॾुख जी ख़बर ॾियणी हूंदी हुई त पोइ उहे टेलीग्राम कया वेंदा। ख़ासि तौर ते हुनजो यूज़ेज जेको आहे उहो फ़ौजी हज़रा तमामु घणा हूंदा। फ़ौजी घणो ख़त लिखंदा हुया पंहिंजनि माइटनि खे। फ़ौजियुनि जा ख़त वरी रेडियो पाकिस्तान या PTV ते पढ़िया बि ॾाढा वेंदा, प्रोग्राम जॾहिं थींदा हुआ ख़तनि जा, त उहे ख़तनि जो सिलसिलो हूंदो। ख़त हिकिड़ा जेकी पाण लिफ़ाफ़ा वठंदा हुआसीं, ॿिया पोस्ट कार्ड हूंदा हुआ हुन ज़माने में, जेकी सिर्फ़ु पोस्ट कार्ड जी टाइप हूंदा हुआ, सिर्फ़ु कार्ड हूंदो हुयो। पोइ उनजो अॻियों पोयों पासो खुलियलु हूंदो हुयो। पोइ उन सिलसिले में खुले हुजण जे करे उनजो जेको रेट हूंदो हुयो उहो थोरो घटि हूंदो हुयो। हिकिड़ी टिकली लॻंदी 4 आने जी या 8 आने जी, त उहो ख़त हलियो वेंदो। ख़त जेको फोल्ड थियलु हूंदो उनजो रेट वधीक महांगो हूंदो हुयो। पर इन खां सवाइ जेकॾहिं VP तव्हां कंदव, जेकॾहिं पाण रिसाला मोकिलींदा हुआसीं, त उहो बि वरी उन स्टाइल में मोकिलिबो हुयो त जीअं जेकी पासा हूंदा हुन खुलियल रखिबा हुया, त जीअं ख़बर पए त हीअ अख़बारी या रिसाले या मैगज़ीन जी जेका आहे सा पहुच जी रसाईअ जो कमु थिए थो, त उन ते हुकूमत पारां ख़ासि तौर ते रिआयत हूंदी हुई। पोस्ट ऑफिस वारा छा कंदा हुया, कॾहिं कॾहिं जेकी स्पेशल इवेंट्स थींदा आहिनि या स्पेशल जेकी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, जीअं पाण 75 साल जो हाणे जश्न आज़ादी मल्हायोसीं, त उन हवाले सां ख़ासि यादगार टिकलियूं बि जारी कंदा हुआ। जेकी यादगार टिकलियूं जारी करण खां पोइ उहे वरी उन ॾींहं ते यादगार टिकलियूं हर ख़त ते हर बॉक्स ते लॻियल हूंदियूं, त माण्हुनि खे ख़बर पए त अॼोके ॾींहं ते मां ख़त लिखियो ऐं अॼु यादगार ॾींहुं हे आहे। ख़तनि खां पहिरियां वरी पोइ जेकॾहिं पाण पैसा बि माण्हू चाहींदा हुआसीं, त पोइ उहो ख़त जो सिलसिलो मनी ऑर्डर में तब्दील थींदो हुयो। त पाण मनी ऑर्डर जी हिकिड़ी स्लिप रखंदा हुआसीं, जेका फिल करे पोइ वरी उन एड्रेस ते मोकिलिया। इहो बि ख़त जो वरी सम्झो त ॿियो स्टेप हूंदो हुयो, पर ॾाढो सुहिणो हूंदो हुयो। ख़त जी जेका ख़ुशबू आहे, उहे जेकी इलेक्ट्रॉनिक ही शयूं आहिनि, उन्हनि मां पाण खे नथी मिले। पाण व्हाट्सएप ते भली रोज़ मैसेज कयूं, पर ख़त जॾहिं ईंदो हुयो त पोइ वरी अञा वधीक एक्साइटमेंट ई अलॻि हूंदी। अच्छा, ख़त में हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि इहा हूंदी पर त ख़त लिखण महिल, जीअं मां तव्हां मुंहिंजे घर में वेठा आहियो, ऐं जेकॾहिं ज़फ़र जसकानी डायरेक्टर खे पंहिंजे ख़त लिखंदा, त पोइ वरी छा आहे सॼो ख़त अहवाल लिखी करे पोइ आख़िर में वरी पोइ इहो बि लिखी छॾींदो हुउसि त बाबा पिरे जा सलाम बि क़बूल पवनि, छो तव्हां मूंसां गॾु वेठा आहियो। ज़बरदस्त, मतलब वो ॿुधाईंदा हुआसीं त इन ते ई जेकॾहिं पिरे खे हू सुञाणे थो त चवंदो पिरे जी वॾी महिरबानी, वालेकुम सलाम। पर जेके न सुञाणींदो, फर्ज़ु कयो नओं माण्हू आहे कोई गॾु वेठो, त उनजा सलाम ॾिबा। पोइ इन जे करे ई गुलाम अली साहब जो गज़ल आयो, तुम्हारे ख़त में नया एक सलाम किसका था, तुम्हारे ख़त में नया एक सलाम किसका था, नता रकीब तो आख़िर वो नाम किसका था। माना जेकॾहिं मां चवां त बाबा हीउ मूंसां गॾु आहे फलाणो, उनजा सलाम क़बूल कजो, त उहो अॻिलो माण्हू चवंदो अरे केरु हुयो, रकीब त न आहे, रकीब न नथा रकीब तो ये आख़िर नाम किसका था, तुम्हारे ख़त में नया एक सलाम किसका था। ऐं मोटाए ॾे मूंखे तूं जेकी ख़त तोॾे लिखिया हा, तबस्सुम साहब जेको ॾाढो ज़बरदस्त आहे, मोटाए ॾे मूंखे तूं जेकी ख़त तोॾे लिखिया हा। पोइ ख़त वरी कॾहिं कॾहिं नाराज़गी में हिक ॿिए खे पोइ माण्हू चवंदा मां या त ख़त साड़े थो छॾियां तुंहिंजूं यादगार आहिनि, या वरी ख़त वरी पोइ ईअं चवंदा मोटाए ॾे असांखे पंहिंजा ख़त मोटाए ॾे। ख़तनि ते मुश्तमिल खोड़ सारा किताब बि माण्हुनि जा आयल आहिनि, जेकी आतम कहाणियूं पाण मुख़्तलिफ़ राइटर्स जूं वॾनि जूं पढ़ंदा आहियूं। पोइ ख़तनि जे हवाले सां हिकिड़ो अलॻि सां मतिलबु हिकिड़ो किताबु, जेकॾहिं पाण पुराणे वक़्त जी ॻाल्हि कयूं त वॾा वॾा माण्हू जेके हिक ॿिए खे ख़त लिखंदा त उन्हनि इहे ख़त छपिया पिया आहिनि। पोइ उहे किताबनि जी सूरत में अचे, स्पेशली इहे जेके ख़त आहिनि न, उहा इन ॻाल्हि में एड कंदी हलां त जॾहिं असां ॿिए ब्रेक में पढ़ूं था, ॿिए ब्रेक में असां पढ़ूं था, कोई मसइलो न आहे, ॾाढो सुठो टॉपिक हली रहियो आहे। अच्छा, जेको जेल में जेके कैदी हूंदा हुआ, जेके फिलोसफर हूंदा हुआ वॾा, त उहे काफ़ी ख़त लिखंदा हुआ पंहिंजनि खे, या जेके उन्हनि जा गॾु कमु कंदा हुआ मैट्स खे ख़त लिखंदा हुआ, त उहे किताबनि जी सूरत में बि आहिनि। हिकिड़ी ॾाढो ख़ूबसूरत किताब
किताब आहे जेको गांधी जेका आहे न पंहिंजी धीउ खे लिखिया हुआ सही, ख़त ऐं उहे ख़त सिर्फ़ु ईअं सियासत ते न हुआ उहे हर तरह जा मौज़ू लिखियल हुआ माना हुन तारीख़ ॿुधाई आहे हिस्ट्री ते किताब आहे ॾाढो ख़ूबसूरत किताब हो ज़रूर पढ़जो गांधी साहब जो ज़िक्र कयो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब जने कयो उन्हनि तो केतिरो पंहिंजी पिंकीअ खे लिखियो केॾा हा, ख़त पिंकी खे लिखिया केतिरा ख़त पर जेके लिखिया अञा हुआ। पुराणे वक़्त जी पाण ॻाल्हि कयूं त पाण हाणे ताज़ो मुहर्रम में प्रोग्राम कयासीं त पाण खे ख़बर पई त इमाम हुसैन बि पंहिंजनि दोस्तनि खे ख़त लिखिया हुआ ऐं उन्हनि जेके ख़त उन्हनि खे लिखिया हुआ जंहिंजी वजह सां हू कूफा विया हुआ त ख़तनि जो जेको सिलसिलो आहे उहो सदियुनि खां आहे अलाए कॾहिं खां आहे पर इहा ॻाल्हि आउं तव्हांखे ॿुधाईंदी त जेका मूं तव्हांखे ॿुधाई त उहा हिस्ट्री आहे माना इंटरनेशनल डे रिकॉग्नाइज़ कॾहिं कयो वियो हो छो जो असांखे उहा शइ शुरू ज़रूरु थींदी आहे पर रिकॉग्नाइज़ जेका आहे न उहा हिकिड़ी मनसूब कयो वेंदो आहे ॾींहुं जीअं अॼु जो ॾींहुं जेको आहे न उहो मनसूब कयो वियो आहे त अॼु उथो ऐं सभु कलम खणो पनो खणो ऐं लिखणु शुरू करियो ऐं उन माण्हू खे ख़त लिखो जंहिं माण्हू खे कॾहिं लिखंदा हुयो अॼु जेकॾहिं ख़त लिखी उन वटि तव्हांजो ख़त पहुचे थो त यकीन कयो ॾाढो ख़ुशि थी वेंदो सो खोड़ सारा ख़त लिखियासीं अच्छा ख़तनि में वरी के वरी जेके प्रिंटेड ख़त हूंदा न पाण वटि उन्हनि जे विच में शेर ऐं हिकिड़ी छोकिरी छपियल हूंदी उहे ॾाढा ज़बरदस्त टची ख़त हूंदा माना प्रिंटेड पाण खे पना मिलंदा हुया उहे ख़त जो बाक़ाइदा लेटर बॉक्स मिलंदो या लेटर पेड मिलंदा लेटर पेड ते तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां हाणे इहा जेकॾहिं मुंहिंजी माउ मूंखे ॾिसंदी हूंदी दड़को ॾींदी मूंखे ज़रूरु त बाबा जा जेके कुझु ख़त हुआ जेके अम्मा खे लिखियल हुआ बाबा शाइर माण्हू हो त उहे जेके ख़त लिखियल हुआ न एॾा ख़ूबसूरत ख़त हुआ ऐं उहे असां पढ़िया बि हुआ अच्छा ज़फ़र चए थो ब्रेक वठो पर ज़फ़र ऐं ज़फ़र जहिड़ा जेकी ॿिया दोस्त आहिनि उहे कॾहिं कॾहिं वरी ख़त ॿिए खां लिखाईंदा हुया त पाण लिखी न सघंदा हुआ पोइ शबनम जो इहो गानो चिट्ठी ज़रा सैया जी के नाम लिख दे हाल मेरे दिल का तमाम लिख दे अच्छा वरी अणपढ़ियल माण्हू वरी पोइ ख़त ईंदो हुयो त पोइ पढ़ी ॿुधाईंदा अच्छा जेकी वरी अणपढ़ियल दोस्त हूंदा पंहिंजी महबूबा खे वरी पढ़ियल लिखियल दोस्त खे चवंदा त ख़त लिखो ऐं को अहिड़ो टची शेर लिखो त जीअं हुनजी दिलि थी वञे ड्रामनि फिल्मुनि में घणो ॾिठो आहे सो हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था जेकॾहिं अॼु ख़त जी ॻाल्हि निकिती त असां सॼो प्रोग्राम ख़त ते करणु पिए चाहियो पर असांजो डायरेक्ट वॾो ज़ालिम काइरी माण्हू आहे अलाह ताला हुनखे सेहत अता फरमाए सो हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक मोटी आयासीं तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं तव्हां अॼु बि असांजे प्रोग्राम खे ॾिसजो इंजॉय कजो छो त प्रोग्राम में खोड़ सारियूं ॻाल्हियूं ॼाण वारियूं बि हूंदियूं आहिनि कुझु वरी इंटरटेन करण जे लाइ असां वटि सुठा फ़नकार बि हूंदा आहिनि जेकी तव्हांखे ॾाढा सुठा कलाम ॿुधाईंदा आहिनि सो हूअं त ॾुखोयल आहियूं ई आहियूं पर भला ॾुखोयल आहियूं त भला उन्हनि फटनि ते थोरो मरहम रखण जी कोशिशि पाण कंदासीं मौज़ महिमान पहुची चुका आहिनि उन्हनि सां कचहरी सुठो जोड़ण खां अॻु में उनजो तारुफ़ कराइणु लाज़िम हूंदो आहे इन जे लाइ पिरह पंहिंजूं ख़िदमतूं सरंजाम ॾींदी आहे ऐं अॼु बि उनखे गुज़ारिश कयां थो जी महिरबानी तव्हां बिल्कुलु सही चयो त कचहरी सां गॾु कुझु असां अॼु छो जो ॿुधायोसीं त इंटरनेशनल लेटर डे आहे त असां लेटर ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं त कंहिंखे ख़त लिखियो ऐं जो जवाबु छा आयो तव्हां असांखे टेलीफोन कयो ऐं पुराणे जुगे जा जेकी माण्हू आहिनि उन्हनि खे त ख़बर आहे पर जेकॾहिं तव्हां बि को ख़त कंहिं ज़माने में कंहिंखे लिखियो हुयो त टेलीफोन कयो ऐं उहो जेको माहौल हुयो उहा जेका ख़त जी ख़ुशबू हुई उहा जेके रौनक हुई टपालीअ जे अचण सां पाड़े में घिटीअ में हर माण्हू पुछा कंदो आहे मुंहिंजो ख़त न आयो आहे सो इहे ॻाल्हियूं असां शेयर करे सघूं था हा तव्हां कॉल वसीले ॿुधाए सघो था असांखे महिमाननि जी तरफ़ सां वञूं था त जेके पहिरियां महिमान असां वटि वेठल आहिनि कारीशर सागर कृष्ण सागर साहब कृष्ण अच्छा तमामु घणो कमु आहे उनजो जी बिल्कुलु उहे सोशल एक्टिविस्ट आहिनि ऐं उन खां अलावा मां ॿुधाईंदी हलां त चीफ कोऑर्डिनेटर आहिनि पाकिस्तान हिंदू काउंसिल जा पाण उन्हनि में काफ़ी ख़िदमतूं सरंजाम ॾींदा आहिनि ऐं हाणे बि काफ़ी कमु करे रहिया आहिनि त असां उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जेके ॿोॾ मुतासिरीन आहिनि असांजा उन्हनि लाइ कहिड़ा कमु करे ॾिना आहिनि ऐं कहिड़ियूं ख़िदमतूं सरंजाम ॾेई रहिया आहिनि ऐं उन खां अलावा तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त डॉक्टर लुबना रज़ा मौजूदु आहिनि प्रोग्राम में अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था असल में काफ़ी इहो मसइलो वायरल चई सघूं था त आहे त काफ़ी वुमेन में मैन में बि थिए थो पर वुमेन में डिलीवरी जे दौरान या हुई बि यूरिन जो काफ़ी मसइलो थिए थो त उन यूरिन जे मसइले ते असां काफ़ी चवंदासीं त इंफॉर्मेटिव गुफ़्तगू कंदासीं त असांखे ॾिसंदा रहिजो ऐं तव्हांजा जेके के सवाल हुजनि तव्हांखे अगरि यूरिन जो को मसइलो हुजे त अव्हां बि टेलीफोन वसीले सां ॻाल्हाए सघो था असांखां पुछी सघो था ऐं उन खां अलावा ॾाढा सुठा सिंगर मौजूदु आहिनि वज़ीर अली साहब अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था उमेद आहे तव्हांखे ॾाढा सुठा सॉन्ग ॿुधण वारा आहियूं सिंध ॾाढा सुठा म्यूज़िशियन सिंगर उस्ताद बादल राई साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था मोहम्मद अली ढोलक ते वेठल आहिनि अव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था सो स्टार्ट वठूं था कृष्ण साहब जी जी बिल्कुलु कृष्ण साहब जो थर में तमामु घणो कमु रहंदो आहे ऐं हाणे बि आहे ब्लॉग बि पाण थर सां उतो ई कनि था पाण ॿोॾ मुतासिरनि जे लाइ कहिड़ियूं ख़िदमतूं कनि पिया कुझु डिस्कस करे चुकासीं ऑफवेयर बि आउं चाहियां थो त उहे ऑनएयर बि तव्हां ताईं ॻाल्हियूं पहुचनि छो त हीउ जज़्बो आहे सभिनी वटि आहे केरु कहिड़ो कमु करे पियो कुझु माण्हू जेके असांखे मिलनि था
उन्हनि जी ज़ुबानी तव्हां ताईं ताकि ॻाल्हियूं हू पहुचनि था। इंस्पायर थी ॿिया बि करे सही, सघनि सही। रीस ई करियो पर करियो सही 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 छा पियो हले कृष्ण साहब? सिजावल जी ॻाल्हि कई तव्हां, उमरकोट जी ॻाल्हि कई। ॻाल्हि इहा आहे त अॼु जंहिं मौज़ू ते तव्हां ॻाल्हायो था, तव्हां ॾिसो था हिन वक़्त में पूरे पाकिस्तान जे हर सूबे में सही तक़रीबन हिकिड़ी मायूसी आहे इन सैलाब जा जेके रेला आहिनि आए ॾींहुं गुज़रंदे ॾींहुं सां ॻोठनि जा ॻोठ शहरनि जा शहर जीअं पंहिंजो पाण सां खणी वञनि था। उहे माण्हू उहे ख़ानदान जेके पंहिंजे हस्ते बस्ते घरनि में रहंदा हुया अॼु रोडनि ते आहिनि। तव्हां सोशल मीडिया पाण ॾिसूं था सुबुह जो उथी मुंहिंजे ख़्याल में कंहिं दर्द रखण वारे माण्हुनि जे लाइ हिन वक़्त में तमामु हिकिड़ी बेचैनी जो आलम आहे। सही ॻाल्हि आहे। हीउ वक़्तु आहे हिन क़ौम जी, हिन शहर जी, हिन मुल्क जी ख़िदमत करण जो। मां सोचां थो हर इदारे खे न बल्कि हर माण्हू इंडिविजुअल खे हिन वक़्त में पंहिंजे मुल्क जे हर माण्हू जो, पंहिंजे भाइरनि जो, पंहिंजे माइरनि जो, पंहिंजी भेनरुनि जो दर्द सम्झी पंहिंजो सम्झी उन्हनि जी उहा ख़िदमत करण जो ही टाइम आहे। ज़िंदा क़ौमूं हूंदियूं आहिनि उन्हनि ते जेकॾहिं एटम बम बि उछलाया वेंदा आहिनि पर जॾहिं उन्हनि में ॿधी हूंदी आहे, एको हूंदो आहे, हिक ॿिए सां जेकॾहिं हमायंगी हूंदी आहे त उहे वरी उथी खड़ा थींदा आहिनि। पंहिंजे अॻियां अहिड़ा मिसाल आहिनि। मां कल्ह हिकिड़ी तहरीर पढ़ी 1923 में जापान जहिड़ो मुल्क, उनजो टोकियो शहर जंहिं ते एटम बम जंहिंमें ज़िलज़िलो आयो हुयो, ज़िलज़िलो आयो उनखां पोइ जीअं उन क़ौम वरी थोरो कमु कई त उन्हनि ते ॿिनि शहरनि ते वरी दुनिया जे ॿियनि मुल्कनि सुपर पावर एटम बम उछलाया। उन वक़्तु उन्हनि उते जा जेके दानिश्वर हुया उन्हनि लिखियो त हाणे जापानी क़ौम खे सिर्फ़ु तव्हां तहरीरनि में पढ़ंदो, इहा क़ौम हाणे फिनिश थी वई। पर तव्हां अॼु ॾिसो उहो जापान अमेरिका जहिड़ी सुपर पावर जी टेक्नोलॉजी हुनजे अंडर में आहे, टक्कर में आहे, बाक़ाइदा अंडर में आहे। बिल्कुलु हा। त ही सिंधी क़ौम, ही पाकिस्तानी क़ौम बि हिकिड़ी खुददार क़ौम आहे। सिर्फ़ु इनखे सही गाइडेंस जी, सही हिकमत अमली जी ज़रूरत आहे। कंटिन्यू कंदासीं। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम अदायब साहब भा। बिल्कुलु ठीकु ठाक ऑफिस में मौजूद आहियूं पर आवाज़ कोन थो अचे। हा आवाज़ तव्हांजो स्पीकर में आवाज़ अचे। जी स्पीकर जी 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 अचे थो। जी हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो साहब? बिल्कुलु ठीकु ठाक, बिल्कुलु ठीकु ठाक। केरु पिया ॻाल्हायो? अक्सा छा चवणु चाहींदो बाबा? अफ़शां ॻाल्हाए पई। जी 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 अफ़शां छा चवंदो? अॼु मां कल्ह तव्हांजे महिल ॻाल्हि कई ते फ़तो किताबत जी त मूंखे जो अॼु टॉपिक ज़हन में आयो तो जो तव्हां सां शेयर थी हलां। अच्छा असांजा दोस्त जेकॾहिं PCR में मौजूदु सम्झी सघिया आहिनि ॻाल्हि खे। सही ठीकु आहे। वॾी महिरबानी लख थोरा। तव्हां टेलीफोन कई असांजे प्रोग्राम में शामिल थियो पर ॻाल्हि सम्झ में कोन आई छो त नेटवर्क जो थोरो प्रॉब्लम। मोबाइल किथे किथे छो त ही जेके हालतूं आहिनि उते असल में नेटवर्क जो इशू काफ़ी आहिनि पर तव्हां कॉल्स कंदा रहो ऐं कॉल लॻी वेंदी ऐं तव्हां ॿुधाईंदा रहो पंहिंजा। साईं पाण ॻाल्हायूं पिया त पाण खे वरी हिमत करणी पवंदी। एज़ अ इदारो पाकिस्तान हिंदू काउंसिल जेको असांजो आहे, असां पंहिंजी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। तव्हांखे नज़र बि आयो हूंदो त काफ़ी शइ सिंध जे उन्हनि ज़िलनि में असांजूं 14 एम्बुलेंसूं आहिनि थ्रू आउट। जीअं ई सैलाब जूं तबाहकारियूं शुरू थियूं आहिनि तॾहिं खां उहे फील्ड में फ्री ऑफ कॉस्ट पयूं हलनि। फ्री ऑफ कॉस्ट हलनि थियूं। उन्हनि खे मेडिकल कैंप्स हर इलाइक़े में असांजी हर डिवीज़न में हर जिथे जिथे ज़रूरत आहे उते मोबाइल मेडिकल कैंप डेली बेसिस ते। अॼु बि मीरपुर ख़ासि, बदीन, रेड़की, दादू, मेहड़ हर पासे अॼु बि अपडेट्स आहिनि। हाणे बि कंटिन्यू मैसेजिस अचनि था। उनखां पोइ असांजो हिकिड़ो नेटवर्क आहे। असां लास्ट जॾहिं कोविड आयो तॾहिं बि पाकिस्तान हिंदू काउंसिल जे तरफ़ां असां राशन बैग्स पूरे सिंध में जिथे जिथे असां पहुची सघियासीं उते मैक्सिमम ख़िदमत कईसीं। हिन वक़्त में हिकिड़ो तासुर करे ॾिनो वेंदो आहे त हिन मुल्क में जेको सो आहिनि उहो तफ़रीक़ जो हिकिड़ो तासुब फैलायो वेंदो आहे। पर ही टाइम आहे मां चवां थो सभिनी भाइरनि खे हिकिड़ो अहिड़ो इतिहाद पैदा करे पाण अॻियां अची सघूं था जंहिंमें तव्हांजी मीडिया जो मेन रोल आहे। तव्हां जहिड़ा माण्हू आहिनि। मां तव्हांखे अर्शद साहिबु कल्ह ॾिठो, तव्हांखे बि दाद ॾींदुसि त तव्हां ऐं रूबी अली कहिड़े नमूने सां हिकिड़ो माहौल सजायो नंढड़नि मासूम ॿारनि जे गुलनि ते जेका मसराहट ॾिनी। अॼु मां हिकिड़े उर्दू मीडिया चैनल ते बि ॾिठो पर मूंखे थोरो अफ़सोस थियो त कंहिं सिंधी मीडिया ते उहा शइ नज़र न आई, सिर्फ़ु सोशल मीडिया ते नज़र आई। बहरहाल हीउ टाइम आहे ख़िदमत जो। ही क़ौम आहे, खुददार क़ौम आहे, मेहनती क़ौम आहे। सिर्फ़ु हिनखे सही गाइडेंस जी ज़रूरत आहे। ॾिसो अञा त शुरूआत आहे। सिर्फ़ु इहो जंहिंजा घर तबाह थिया रोडनि ते आया आहिनि लेकिन अञा ॿियो मरहलो जेको अचण वारो उहो इन खां वधीक ख़तरनाक आहे।
तव्हां अफ़सोस जो इज़हार कंदो हलां त जॾहिं मां हींअर ठटे सुजावल रोड ते वियसि, असांखे जॾहिं वापसी शाम थी त असांखे माण्हुनि ॿुधायो त असां हिते जे वेठा आहियूं, ॾींहुं त गुज़री थो वञे, लेकिन शाम खां पोइ जेके कुदरती जेके कीड़ा नांग बलाऊं इन्हनि खे कीअं राति जो मोहनियो, मासूम नंढड़ा ॿारड़ा, तव्हां सोचो तव्हां एॾी अज़ियत में आहिनि उहे, उन्हनि खे हाणे हिकिड़ी बहितर रिहेबिलिटेशन जी ज़रूरत आहे, हुननि खे कहिड़े नमूने सां हिकिड़ी हकमत अमली जोड़नी पवंदी। ॾिसो हाणे जाम थी वियो, हीउ इबरत जो निशानु आहे, पाण खे हिकिड़ो सिखिया जे लाइ कुदरत तरफ़ां जेको हिकिड़ो मिलियो आहे, मां चवंदो हिन वक़्तु सिखण जो टाइम आहे, छो त तव्हां ॾिसो हिन मां जे न सिखिया न त मां सम्झां थो कुदरत तव्हांखे कॾहिं माफ़ न कंदी। उहे माण्हू जेके शिमाली इलाइक़नि में अरबन रुपयनि जी होटलनि जा मालिक हुया, जेके राति जो महलनि में सुम्हंदा हुया, अॼु उहे रोडनि ते आहिनि। जॾहिं कुदरत इंतकाम वठंदी आहे न, तव्हां कंहिंसां नाजाइज़ी कंदा आहियो त पोइ वक़्तु फिरंदो, वक़्तु बदलने देर न आहे थींदी। डॉक्टर साहिबा असां सां गॾु आहे जी, डॉक्टर साहिबा असां सां गॾु आहिनि। तव्हां अहम इशूज़ ते थोरी देर पहिरियों निशानदेही कई त जेके उर्दू जा मसला आहिनि उहे डिस्कस तव्हां पाण में कयो। जी बिल्कुल, यूरोगाइनोकोलॉजिस्ट हैं। वहाँ का हम आपसे यही पहले पूछना चाहेंगे कि यूरिनरी ट्रैक्ट इन्फेक्शन क्या होते हैं? देखिए, यूरिनरी ट्रैक इन्फेक्शन जो है बेसिकली ये इन्फेक्शन होते हैं, उसमें 3 जो ऑर्गन्स हैं, 3 अज़ा जो हैं बॉडी के, जिस्म के, वो इन्वॉल्व होते हैं। उसमें आता है सबसे पहले गुर्दा, गुर्दे से कनेक्टेड जो नाली है जिसे हम यूरेटर कहते हैं, और फिर आता है ब्लैडर, मसाना। जो ज़्यादा कॉमन होता है वो होता है मसाने का इन्फेक्शन, जो कि आम लोगों को ज़्यादा प्रॉब्लम करता है। अगर वो वक्त पे इलाज उसका ना करा लिया जाए तो वो फिर वही इन्फेक्शन आगे बढ़ता है और फिर वो गुर्दों को मुतासर करता है, और जब वो गुर्दों को मुतासर करता है तो वो बहुत ज़्यादा ख़राब फॉर्म में होता है, और वो इवन के गुर्दे फेल करने तक भी नौबत हो जाती है। और जब एक दफ़ा गुर्दा फेल हो जाता है तो वो वापस आना मतलब नामुमकिन सा बात हो जाती है। तो इसलिए इन्फेक्शन को लाइटली ना लेना चाहिए। अच्छा, इन्फेक्शन के कितने इकसाम होते हैं? देखिए, इन्फेक्शन के इकसाम से ज़्यादा इन्फेक्शन जो जरासीम कॉज करते हैं वो इम्पॉर्टेंट होते हैं। ज़्यादातर जो हमारे कराची में और पाकिस्तान के देखा गया वो है इकोलाई, वो जरासीम है जो हमारी बॉडी में ऑलरेडी पाखने की जगह मौजूद होता है। अच्छा, अब वो वहीं से ही जरासीम जो है ख़वातीन में, वहीं से वो जरासीम यूरिन की जगह आता है, और वही अगर उसको वहीं पर ही, जबकि वो मसाने में ही पहुंचा है, उसको वहीं ख़त्म कर लिया जाए तो वो फिर आगे नहीं बढ़ता, और जब वो आगे बढ़ता है तो वो फिर जिस्म में पूरी बॉडी में फैलता है, और फिर वो ज़्यादा अलामतें शो करना शुरू कर देता है, वो ज़्यादा ख़तरनाक होता है। इसके अलावा ये होता है कि अगर जो इन्फेक्शन होता है वो उसकी जो सिम्टम्स होते हैं, जो उसकी अलामतें होती हैं, वो कुछ ही दिनों में होती हैं, जैसे हफ्ता दिन रहेगी, 10 दिन। जो कहते हैं ना मुझे 6 महीने से या 3 महीने से या साल भर से इन्फेक्शन है, वो इन्फेक्शन नहीं होता। पेशाब के जितने भी मसाइल हैं ना, उसके अलामतें तकरीबन सेम होती हैं। जैसे बार बार पेशाब आना, जल कर पेशाब आना, जल्दी पेशाब आना, जाते जाते पेशाब का निकल जाना, पेशाब के कंट्रोल का वीक होना, वो ये सारी अलामतें हर मसाने के प्रॉब्लम के साथ होंगी। लेकिन डॉक्टर साहब वजूहात क्या हैं ये भी बता दें। ये क्यों होते हैं? अच्छा, कॉल एक आ गई, उसके बाद बात करते हैं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर, क्या हाल है? कुछ कहियो सर बिल्कुल ठीक ठाक अलहमदुलिल्लाह, तव्हां ॿुधायो साईं। अलहमदुलिल्लाह, मोहम्मद खान लगारी सर, फराम मीरपुर खास। मीरपुर खास जी सूरत हाल खागा कजो। मीरपुर खास में तकरीबन शहर की जो हालात है तो बिल्कुल सही है ना, बाकी बाराड़ी में जो फसल वसल है ना, या असां जो ज़मीनूं है ना, उनमें में नुक़सान थियो आहे, उहे तबाह थी विया आहिनि, ख़तम थी विया आहिनि। अच्छा, सही सही सही। अच्छा, तव्हां इहो ॿुधाइजो त अॼु जेको आहे न उहो इंटरनेशनली जेको ख़त लिखंदा आहिनि उनजो बि ॾींहुं आहे, त तव्हां कॾहिं कंहिंखे ख़त लिखियो? असां ख़त लिखियो बि आहे, ऐं असां ख़त जा बाक़ाइदे पेज ठाराए रखंदा हुआसीं। अरे वाह, उनमें असांजो मथां उनवान हूंदो हो त चला चल लिफाफा, चला चल लिफाफा, कबूतर की चाल, अगर होगी मोहब्बत तो मिलेगा जवाब। पोइ जवाब मिलिया तव्हांखे? बिल्कुल, अॼु उन्हनि जो असांखे बिल्कुल जवाब मिलंदो हो। ऐं ॿियो ख़त में असांजो वरी मथां उनवान, मथां ख़तूबात लिखियल हूंदो, पन्ने ते पेज थियल हूंदो, पेटिंग थियल हूंदो त प्रेम का प्याला पलंग के पास पड़ा। खत में मथा लिखियल हूंदो त प्रेम का प्याला पलंग के पास पड़ा, दिल मेरा दोस्त के पास, लाश मेरा घर पड़ा। वाह वाह जी वाह, बेहतरीन इन्हनि जा असांखे जवाब मिलंदा हुआ, खतनि जा बेहतरीन जवाब मिलंदा हुआ, ऐं तमामु सुठो ज़मानो हो उहो। सही सही सही, वाह जी वाह, वाह जी वाह।
बहितरीन असां जिते असांजी पोस्ट ऑफिस हूंदी हुई न उते असांजे जेको दॿा आहिनि न पोस्ट ऑफिस जा, पोइ डेली असां उन्हनि में ॾिसंदासीं त उन्हनि जो असांखे जवाबु मिलियो या न, तव्हांजो ख़त आयो या न। दॿा ॾिसंदा हुआसीं। हाँ माशाल्लाह। वाह वाह, ॾाढो सुठो खत लिखंदड़ त पंहिंजी जॻह ते, पर वरी खत पहुचाईंदड़ खे पाण क़ासिद बि चवंदा हुआसीं। खोड़ सारा कलाम बेड़े वाले ॾाढा मशहूर थिया हुन ज़माने में। वॾी वैल्यू हूंदी वॾी हुई, वैल्यू। साइकिल ॿाहिरां लंघंदी हुई, घिंडड़ी हणंदो हुयो, साइकिल पवंदी हुई। ॿुधो त असांजे जेके नौजवान छोकिरा हूंदा हुआ त सची करे पुॼी कॾहिं कॾहिं हू पंहिंजी आङिरी में टुको लॻाए रत जे बाबे ते टुबका भरे खत लिखंदा हुआ। बिल्कुलु साईं, रत वारा खत बि साईं खोड़ तां लिखिया लॻे रत वारा। साईं जागीरानी साहब खे ख़बर आहे, साईं जागीरानी साहब इहे सभु जेके आहिनि सही मसला ॾिठा कोन था। सही सही हिकिड़ो शेर मां बि सही तव्हांखे ॿुधायां थो, इहो जेको तव्हां ॻाल्हि कई आहे न, त हिकिड़ो शेर आहे तव्हांजे लाइ। अॼु दिलि मुंहिंजी तोॾे खयूं अचई थो कासिद, हाँ अॼु दिलि मुंहिंजी तोॾे खयूं अचई थो कासिद, मुंहिंजो बुत बेसाह कयूं अचई थो कासिद, ऐं मतां मुंहिंजो तो ते ई लॻे इल्ज़ाम, माण्हू तोखे ज़ालिम चई सॾनि सरेआम, कपिड़े में दिलि ढकियूं अचई थो कासिद, मुंहिंजो बुत बेसाह कयूं अचई थो कासिद, अॼु दिलि मुंहिंजी तोॾे खयूं अचई थो कासिद, ऐं तोखे क्यास ॾियण लाइ मूं इहो कमु कयो, पंहिंजो पाण सां मूं इहो ज़ुल्म कयो, रत साण हथ रंगियूं अचई थो कासिद, मुंहिंजो बुत बेसाह कयूं अचई थो कासिद, अॼु दिलि मुंहिंजी तोॾे खयूं अचई थो कासिद। वाह वाह, माने ॻाल्हि त बिल्कुलु ठहकी आयो आयो। सो हाणे हिकिड़ो कलाम ॿुधूं पाण, छा ख़्याल आहे? बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। वज़ीर अली साहब गॾु आहे, साईं कृष्ण साहब ॿुधूं कलाम। बिल्कुलु सर, मौसीक़ी रूह जो ग़िज़ा आहे। हो असां मोमिन हूं मौला जा अली अली चवंदा हूं, असां मोमिन हूं मौला जा अली अली चवंदा हूं, असां मोमिन हूं मौला जा अली अली चवंदा हूं, अली अली चवंदा हूं, नारा दिल सां हणंदा हूं, अली अली चवंदा हूं, नारा दिल सां हणंदा हूं, असां मोमिन हूं मौला जा अली अली चवंदा हूं, असां मोमिन हूं मौला जा अली अली चवंदा हूं, अली अली चवंदा हूं, नारा दिल सां हणंदा हूं, अली अली चवंदा हूं, नारा दिल सां हणंदा हूं, असां मोमिन हूं मौला जा अली अली चवंदा हूं, असां मोमिन हूं मौला जा अली अली चवंदा हूं। अली शेर वा खुदा जो लायो कोट वाखे भरजो, अली शेर वा खुदा जो, अली शेर वा खुदा जो लायो कोट वाखे भरजो, अली शेर वा खुदा जो लायो कोट वाखे भरजो, असां मोमिन हूं मौला जा अली अली चवंदा हूं, असां मोमिन हूं मौला जा अली अली चवंदा हूं, अली अली चवंदा हूं, नारा दिल सां हणंदा हूं, अली अली चवंदा हूं, नारा दिल सां हणंदा हूं, असां मोमिन हूं मौला जा अली अली चवंदा हूं, असां
आख़िर में फनकार ईअं चवंदो आहे माना कलाम पूरो थियो। सो हिते असां वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक, मोटी अचूं था त पोइ कचहरी कंदासीं, ॾिसंदा रहियो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे वरी कार चऊं था, वॾी महिरबानी तव्हां सां जुड़ियल आहियो, जुड़ियल रहणु चाहियो था त पोइ असांजो प्रोग्राम बि ॾिसो, ऐं वधीक जेकॾहिं अञा मोहबत वञणु चाहियो था त पोइ तव्हां टेलीफोन बि करे सघो था। अॼु टेलीफोन कॉल्स बि शामिलु करण जो इरादो रखूं था। जी बिल्कुलु, ऐं तव्हांजे जेके पास जूं ॻाल्हियूं आहिनि उहे बि पुछंदासीं, मतिलबु जेको लेटर लिखिया हुआ भले इहो कोन पुछंदासीं तव्हां छा छा लिखियो, तव्हांखे जवाबु छा आयो, बसि असां पुछंदासीं। हा इहो बि न पुछंदासीं, बेफ़िक्र रहो तव्हां, असां सम्झी वेंदासीं तव्हां उनजे स्टाइल मां सम्झी वेंदा तव्हां कंहिंखे लिखियो, खिली खिली ॿुधाईंदा त असां सम्झी वेंदासीं। बहरहाल मैडम जहाँ से हमने बात को छोड़ा था वहीं से स्टार्ट करें। लेकिन असल जो प्रॉब्लम है कि उस इन्फेक्शन को बार बार होना, जैसे हम कहते हैं रिकरेंट यूरिनरी ट्रैक इन्फेक्शन। अगर 100 ख़वातीन को एक दफ़ा इन्फेक्शन होता है तो उसमें से 25 ख़वातीन ऐसी होती हैं जिनको बार बार इन्फेक्शन होता है। अब बार बार इन्फेक्शन होना है, उसको बचाना है, वो सबसे बड़ी वजह है। वो बड़ी एक प्रॉब्लम है जिसको ये किया जाए कि वो बार बार ना हो इन्फेक्शन, या इन्फेक्शन को एक ही दफ़ा में उसको ठीक से अगर सही करा लिया जाए या उसकी ट्रीटमेंट प्रॉपर ले ली जाए, इलाज करा लिया जाए, तो वो दोबारा बार बार इन्फेक्शन में कन्वर्ट नहीं होता। जो सबसे बड़ी वजह ख़वातीन में देखी गई है वो है कब्ज़ का होना। अगर किसी को कब्ज़ रहती है, दायमी कब्ज़ रहती है, क्रॉनिक कॉन्स्टिपेशन है, वो आपका बहुत बड़ी वजह होती है। और प्रॉब्लम ये है कि हम कब्ज़ को ये समझते हैं वजह होती है, कब्ज़ मतलब ये कि अगर सख्त पखाना हो रहा है। नहीं वो तो पता है, लेकिन वजह किस चीज़ की होती है? देखिए कब्ज़ क्यों हो रहा है, कब्ज़ हो रहा है अगर खाना जो हम जिस तरह की हमारी खुराक आजकल है, जिस तरह की हम चीज़ें खा रहे हैं, जो बर्गर है, पिज़्ज़ा, कोल्ड ड्रिंक, हमारी जो खाने में फाइबर नहीं होता, पानी का इंटेक अगर हमारा कम है, वो सारी वजूहात बनती हैं कब्ज़ की। अगर कब्ज़ आपका ठीक करा लिया जाए तो आपका आधा जो पेशाब का इन्फेक्शन है वो ठीक हो जाता है। और ज़्यादातर जो लड़कियां, बच्चियां आजकल तो मैंने देखी हैं जो कि 12 से 18 साल की जो बच्ची हैं वो भी यूरिन के इन्फेक्शन, और इवन एक साल में 3-3, 4-4 दफ़ा इनको इन्फेक्शन हो रहा है। और अगर उसकी वजह देखी जाए तो सबसे बड़ी वजह होती है कब्ज़। और कब्ज़ को कहते हैं ये तो हमारा बचपन से मसला है। मतलब आपकी जो डाइट है वो अगर आपकी प्रॉपर हो तो आपका पेशाब का इन्फेक्शन, इवन का आपका यूरिन कब्ज़ वगैरह, और इवन आपके जो ख़वातीन में मेंस्ट्रुअल प्रॉब्लम होते हैं वो भी बहुत हद तक आपके बेहतर हो सकते हैं। तो सबसे पहले कब्ज़ ना हो, और कब्ज़ के लिए आपकी खुराक अच्छी हो। खुराक में आपका फाइबर जो है 15 से 20 ग्राम फाइबर आपकी डाइट में होना चाहिए। अच्छा, मंथली साइकिल और इसका क्या रिलेशन है यूरिन का आपस में? देखिए क्योंकि मंथली साइकिल उसका इस तरह होता है कि अगर उसका हार्मोनल प्रॉब्लम्स होना शुरू हो जाती हैं, अगर आपका प्रॉपर इन्फेक्शन रहता है, ठीक है, और अगर उसको हम क्योर नहीं करते हैं तो वो सारी प्रॉब्लम करती हैं। और क्योंकि ख़वातीन में तीनों जगह आपस में कनेक्टेड होती हैं, तो अगर कब्ज़ रहेगा तो वो प्रेशर आपका उस पर पड़ेगा, उसमें पेन होना, फिर उसमें हार्मोनल प्रॉब्लम, फिर रिट्रोग्रेड फ्लो, बहुत सारी प्रॉब्लम इसके साथ कनेक्टेड होती हैं। तो वो सारे मसले बनते हैं। अच्छा, टेस्ट कहाँ से, टेस्ट कौन कौन सी होती हैं इसकी? देखिए पेशाब में इन्फेक्शन के लिए सबसे पहले होता है यूरिन DR, ठीक है, और उसके साथ होता है यूरिन कल्चर। यूरिन कल्चर, अच्छा, यूरिन कल्चर आपको हमेशा कोई भी एंटीबायोटिक या कोई भी दवा लेने से पहले कराना है। अच्छा, वो उसमें क्या होता है? मतलब उसमें ये होता है कि आपको पता चलता है कि कौन सा जरासीम आपके पेशाब में मौजूद है। अच्छा, और फिर वो जरासीम, ना सिर्फ जरासीम बल्कि उसके साथ साथ वो एक लिस्ट आती है कि कौन सी एंटीबायोटिक है जो आपने लेनी है उस जरासीम को मारने के लिए। अच्छा, प्रॉब्लम ये होता है कि जहाँ हम एंटीबायोटिक शुरू करते हैं 2 दिन में 48 घंटे में आपके सिम्टम्स ख़त्म होना शुरू हो जाते हैं। ख़वातीन क्या करती हैं कि अब तो मेरे सिम्टम्स ठीक हो गए, वहीं दवा बंद कर देती है, अब मुझे ज़रूरत नहीं है। सही है। प्रॉब्लम ये होता है कि स्टार्ट में वो जरासीम समझे सोया है, और अगर आपने एंटीबायोटिक पूरी नहीं की तो वो जरासीम सिर्फ सुलाना नहीं है, उसको उधर से निकाल के बाहर फेंकना है। और अगर वो ना किया जाए तो वो सो जाता है, और अगली दफ़ा 15 दिन बाद, 20 दिन बाद फिर क्या होता है कि वही दोबारा इन्फेक्शन जो है वो जाग जाता है, और वो फिर वो जो जरासीम अब जागा है ना, वो अपनी डिफेंस के साथ उसने ज़्यादा अच्छी स्ट्रॉन्ग डिफेंस बना ली, तो वो सिंपल जो एंटीबायोटिक आपने जो ख़त्म करने के लिए थी, अब वो आपको इंजेक्शन के फॉर्म में एंटीबायोटिक लेनी पड़ती है। और बाज़ औक़ात अब तो इतने बुरे इन्फेक्शन आ रहे हैं कि हमारे पास इंजेक्शन का भी ऑप्शन नहीं होता। वो इंजेक्शन हमें देने पड़ते हैं जो हम रेयरली, कभी ICU में मरीज़ बहुत ज़्यादा क्रिटिकल बेड पर होता था जब हम देते थे, वो अब आजकल हमें इंजेक्शन आम लोगों को देने पड़ते हैं, क्योंकि लोगों ने इतनी आराम से एंटीबायोटिक खा लेते हैं। जैसे हम
वो खा रहे हैं, बंटी की टैबलेट्स खा रहे हैं, इस तरह खा लेते हैं और फिर खाना सिर्फ खाते हैं बल्कि 2 दिन के बाद बंद कर दी। या मेरी पड़ोसन को ये प्रॉब्लम हुई थी, उसने ये खाई थी, उससे ठीक हो गई थी, मैं भी ये खा लूँ। मेरी बहन को हुआ था, मैंने खाई है, जो तुम लो तुम भी ठीक हो जाओगे। तो इन्फेक्शन को इतना लाइटली नहीं लेना चाहिए। अच्छा, ये एक्टिव ब्लैडर क्या होता है? तो उसके लिए करना चाहिए। सॉरी, एक्टिव ब्लैडर क्या होता है? ये एक्टिव ब्लैडर, देयर इज ओवर एक्टिव ब्लैडर। वो इसमें होता ये है, ये एक साइंटिफिक टर्मिनोलॉजी है। उसमें होता ये है कि मसाना जो है वो ज़्यादा सेंसिटिव हो जाता है। अब होता ये है, ये हर एज में हो सकता है। अच्छा, छोटी एज में भी, मिडिल एज में भी, बड़ी एज में भी। ज़्यादातर हमने देखा है ज़्यादा मिकदार जो है वो बड़ी एज में, जैसे 50 को क्रॉस करते हैं तो उसमें ये प्रॉब्लम पाई जाती है। होता ये है कि जैसे हमें पेशाब महसूस हुआ और हम पेशाब के लिए, जैसे हमें होता है कि हम होल्ड कर लेते हैं, जैसे एनवायरनमेंट ऐसा नहीं है, कहीं हम बाहर गए हैं, हम होल्ड कर पाते हैं। अच्छा, होल्ड करना चाहिए, वो एक अलग इशू है, उस पर हम थोड़ा बाद में बात करते हैं। पहले ओवर एक्टिव को मैं समझा दूं कि जैसे हम होल्ड कर लेते हैं, कहीं बाहर है नहीं है, जैसे अभी मैं आपसे बात कर रही हूँ, अगर मुझे महसूस होगा तो मैं थोड़ा होल्ड कर लूंगी, फिर जाऊंगी। उसमें ये होता है कि आप होल्ड नहीं कर पाते हो, जैसे आपको लगता है मुझे महसूस हो, मुझे भागना है, मुझे फौरन जाना है, ये होती है अर्जेंसी। फिर ये है कि बार बार आना, आइडियली 3 से 4 घंटे बाद पेशाब आना चाहिए। अगर किसी को हर घंटे के बाद, जी, अगर किसी को घंटे घंटे पेशाब आ रहा है तो इसका मतलब है कि उसका मसाना ओवर एक्टिव है। ये नहीं, लोग कहते हैं हम पानी ज़्यादा पीते हैं इसलिए आ रहा है। पानी अगर पी भी रहे हैं आप ज़्यादा तो कितना पी लेते हैं, इसमें घंटे घंटे में पेशाब नहीं आना चाहिए। अगर आपको इस तरह आ रहा है तो इट मीन्स आपका मसाना ओवर एक्टिव है, उसको प्रॉब्लम है, उसको ट्रीटमेंट की ज़रूरत है। और अब तो इतनी अच्छी अद्वियात आ चुकी हैं कि आप वो दवा लेते हैं महीना, 3 महीना, मैक्सिमम 6 महीना और आपका प्रॉब्लम ठीक हो जाता है। ऐसा नहीं है कि लोग कहते हैं कि भाई ये तो एज के साथ हो रहा है, या कुछ लोग कहते हैं कि क्यों नहीं, मेरी अम्मी को भी था इसलिए मुझे हमें भी ये इनहेरिटेड है। ऐसा कुछ नहीं होता, ये बीमारी इनहेरिटेड नहीं होती है। ये मतलब एक हाँ, ना सिर्फ खवातीन में, मर्द में भी ये प्रॉब्लम है। ये तो अक्सर मतलब रात को नींद में सोते हुए भी ये भी नहीं होना चाहिए। मतलब उसके बंदा जाता है रात को भी। अगर रात में आपको एक दफा भी उठना पड़ रहा है तो ये एबनॉर्मल है। रात में एक दफा भी पेशाब नहीं आना चाहिए। आप सोए हैं 6 घंटे की, 8 घंटे की आपने नींद की, उसमें पेशाब आपको नहीं आना चाहिए। रेयरली कभी आप एक दफा उठ गए, वो एक अलग चीज़ है, क्योंकि आपने कोई रोकनी चीज़ रात में खाई है, पानी पीकर सोए हैं, कभी कोल्ड ड्रिंक्स हम ले लेते हैं, चाय कॉफ़ी ज़्यादा ले ली, कभी कभार रात में उठना पड़ गया, खैर है। लेकिन हर दफ़ा आपको उठना पड़ रहा है रात में और एक से ज़्यादा दफ़ा उठना पड़ रहा है तो फिर प्रॉब्लम है और आपको ट्रीटमेंट की। अच्छा, कभी कभी ये होता है कि हम रात से जब सुबह उठते हैं तो पेन महसूस होता है, कभी कमर में, कभी आगे से, तो ये क्यों होता है? देखिए, ये अब ये पेन एग्जैक्ट है कहाँ और पेन के एसोसिएशन क्या है? क्या पेशाब रोकते वक्त पेन हो रहा है, पेशाब करते वक्त हो रहा है, पेशाब कर लिया फिर ये पेन अगर आपका रिलीव हो जाता है तो इसका मतलब ये मसाने से रिलेटेड था। अब प्रॉब्लम ये होता है कि जब आपका मसाना पेशाब होल्ड करता है तो उसमें पेन शुरू होता है, क्योंकि उसमें पेन फाइबर से वो एक्टिवेट हो जाता है। वो भी एक ओवर एक्टिव ब्लैडर की एक अलामत में से कि वो फिर ये होता है कि मसाना जो है वो एक्टिव हो जाता है और वो पेन कराना शुरू कर देता है, क्योंकि वो मसाना में जो पेशाब रुका वो प्रेशर इतने ज़्यादा बढ़ गए कि उसने पीछे की तरफ प्रेशर डाले और वो फिर जो सारी जो हमारा जिस्म में है जहाँ प्रेशर बढ़ता है, क्योंकि सारी क्लोज कैविटीज़ हैं, पतली पतली ट्यूब्स हैं, जब उसमें प्रेशर बढ़ जाता है तो वो पेन की सूरत में हमें बताता है कि भाई कोई मसला चल रहा है। होल्ड करना चाहिए नहीं करना चाहिए? देखिए, पेशाब होल्ड करना, देखिए एक तो पेशाब होल्ड करना है कि सुबह जा रहे हैं और पूरे दिन जा ही नहीं रहे हैं और हम कहेंगे कि हम खास तौर आजकल जो बच्चे करते हैं मोबाइल पे लगे हुए हैं या कुछ कर रहे हैं, हमने नहीं जाना, हम बैठे रहेंगे, कंट्रोल, ये गलत चीज़ है। जब आपको सिग्नल आया तब आपने वॉशरूम जाना है। एक होता है हर आधे घंटे के बाद, हर घंटे के बाद मैं जा रही हूँ तो चलो पेशाब कर लूँ ताकि कोई प्रॉब्लम ना हो, हर घंटे के बाद, ये गलत आदत है। अच्छा, क्योंकि मसाना एक, मैं हमेशा अपने मरीज को कहती हूँ, एक गुब्बारे की तरह है। अच्छा मैडम, कॉल है, कंटिन्यू करते हैं जी। अस्सलाम वालेकुम जी साईं, टीवी जो वॉल्यूम घटि कजो पोइ ॻाल्हाइजो। जी साईं, केरु पिया ॻाल्हायो? साईं को तो टीवी जो वॉल्यूम घटि कयो, पंहिंजे मोबाइल जो हैंड फ्री जेको आहे सो मतिलबु स्पीकर बंदि कयो। अच्छा, तव्हां मोबाइल जो स्पीकर खोले ॻाल्हायो था, तव्हां सभु तव्हांजे घर जा भाती ॿुधंदा तव्हांजी ॻाल्हि, असांजी ॻाल्हि। वॾी महिरबानी साईं। अहिड़ा शौक़ीन माण्हू बहन चवंदा हाणे जो हाणे टीवी ते आवाज़ ॿुधूं, वाकई लाइव आहे या न आहिनि? बाबा लाइव हूं, सच में क़ुरान खणूं या भला हाणे सोची लाइव आहे, ॾिसूं टीवी ते ॿुधी थो, वाह लाइव हूंदा आहियो जी।
जी हाँ जी, हम बात कर रहे थे गुब्बारे की तरह होता है। हाँ, मसाना जो है एक तरीके से गुब्बारे की तरह है। हाँ, उसको जितना फैला कर रखेंगे वो फैला रहेगा। अगर आप हर घंटे घंटे में यूरिन पास करने जाएंगे तो वो सुकड़ के छोटा हो जाएगा। फिर आपकी एक आदत बन जाएगी और फिर वो सुकड़ा हुआ पेशाब, जैसे उसमें 100 ml आया है, 100 ml आया है पेशाब, तो वो हर घंटे में आपको जाना पड़ जाएगा। तो आपने होल्ड करना है। और जब हम ट्रीटमेंट स्टार्ट करते हैं ओवर एक्टिव की, तो उसमें मरीज को हम कहते ही हैं कि आपने पेशाब को होल्ड करना है। वो अगर आ रहा है फिर भी होल्ड करना है। हाँ, आपने आ रहा है, आपने होल्ड करना है। और होल्ड के साथ फिर हम वो एक्सरसाइज, पेल्विक मसल्स की एक्सरसाइजेज होती हैं, वो बताते हैं कि वो किस तरह और कब आपने होल्ड करना है। और फिर मेडिसिन के साथ, तो वो दोनों साइनर्जिस्टिक इफेक्ट करता है दोनों। और फिर वो ट्रीटमेंट का एक हिस्सा होता है। लेकिन हर घंटे घंटे में पेशाब जाना ये गलत है। हाँ, और बहुत लंबा अरसा कि आप 10-12 घंटे रोके ही रहे, ये भी गलत है। इन ॻाल्हि जो अमल कजो, ईअं वरी पंहिंजे जेको आहे सो नेकी जे कमनि में वरी मेडिकल घुसी फील्ड सां थोरो वाबस्ता आहियां। तो मुंहिंजा पंहिंजा डायग्नोस्टिक सेंटर आहिनि हिते, इन फील्ड सां वाबस्ता आहियां। बहरहाल ॾाढो सुठो डॉक्टर साहब ॿुधायो। अवेयरनेस हिकिड़ो सेशन आहे, तमामु ज़रूरी आहे। ॿुधायो पिए त ॿूर मुतासिर हेॾे उमरकोट ताईं पहुची विया आहिनि, हेॾे बि रिहाइश इख़्तियार कई अथऊं। बिल्कुलु ॾिसो, उमरकोट त इलाही फैक्ट्री आहे, तमामु घणो इफेक्ट थियो आहे। उमरकोट जा जेके माण्हू आहिनि उन्हनि वरी छा आहे, हेॾां अचण जे बजाए उहो थरपार वारे पासे उन्हनि खे उहो टच वेझो करे थो। त तव्हां जीअं हितां उमरकोट ऐं हितां लाड़, जेतिरी बरसाति पए घटि आहे, माना हेॾे में मसइलो थी वियो आहे न। उमरकोट जेको शहर आहे, ॾिसो उहो उमरकोट शहर खां परियां निकिरूं न, थर आहे त ओॾां मसइलो न आहे। थर में बि हिन दफ़े रिकॉर्ड बारिशूं थियूं, लेकिन थर में जेतिरी बरसाति अचे थर ओतिरो निकिरे थो। हींअर जेकॾहिं हू कश्मीर ऐं जेको शुमाली इलाइक़ा जेकॾहिं तबाह थिया आहिनि, मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्त में सिंध गवर्नमेंट हिकिड़ो ॿियो सुठो ऑप्शन बि आहे। जेकॾहिं टूरिस्ट पॉइंट हिन वक़्त में थरपारकर ते ध्यानु ॾेई ठाहियो वञे त मां सम्झां थो सॼे सिंध खे वरी आबाद करण जो रेवेन्यू हुतां जनरेट थी सघे। आइडियाज़ त घणा आहिनि, पर कनि बसि। सिर्फ़ु हिते असांजा माण्हू लदारा जेके आहिनि उन्हनि माण्हुनि खे खणी वठनि जिन माण्हुनि वटि आइडियाज़ आहिनि। फंडिंग जेका मिली आहे, जेकॾहिं प्रॉपर यूज़ थिए इन में बि जेके घर ढहिया आहिनि उन खां वधीक सुठा आबाद थी वञे। इमरान खान साहब जेको 2 कलाकनि में एतिरा पैसा कमाया आहिनि, सिर्फ़ु उहे ई माना सही प्रॉपर इस्तेमालु थियनि, तॾहिं सभिनी जा घर ठही वेंदा। न आहे ॻाल्हि बिलावल साहब जी बि न आहे, ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी हिकमत अमली सही हुजणु खपे। असां सिर्फ़ु ब्लेमबाज़ी खां ॿाहिरि निकिरूं त ही मुल्क वापसि पंहिंजे पेरनि ते बीहारणु को एॾी वॾी मुश्किल न आहे। सही सही। एॾा PIA जो इदारो दुनिया में फर्स्ट नंबर ते हूंदो। जी, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हाँ, इहो तव्हां प्रोग्राम खोले न, पेशाब जो इलाज सवाल दो। जी जी। मुझे हिकिड़ी भाई थी है। हाँ हाँ। उन्हें मना जेको आहे तो 12 साल यूज़ करी है। उन्हें मना ये को स्कूल ले टेम जो उनके बार-बार पेशाब लगी है, तो वेंदी है। हाँ हाँ, स्कूल वेंदी आहे, बार-बार पेशाब ईंदो आहे। हाँ हाँ, मना कोई लड़की है कि तोरा में बार-बार पेशाब लगी है। लेने वाले से काम पूछो। ठीक है डॉक्टर साहिबा का पूछूं था असा। अच्छा, ये पूछ रही हैं कि मेरी छोटी भतीजी है जो स्कूल जाती है, जिसको बार बार यूरिन आता है। अच्छा, देखिए, मैंने जैसे आपको बताया कि जो बच्ची है, पहले तो उसकी उम्र कितनी है, दूसरा ये कि कब्ज। अगर उम्र केतरी है उन्हनि जी? उम्र जेको आहे तकरीबन 12 साल में जी है। नंदपुर का ही बनाई आदत है स्कूल के बचपन से ही मना स्कूल टेम या घुमा के वने दी न, उसी में ये मना पेशाब लग गयो। अच्छा, उनके कब्जी है? जी, कब्जी रहंदी है उनके? कब्जी मुझे नहीं है, कब्जी है। हां, कब्जी का नहीं, पर मना है कि वो शायद या मिसाल घुमा का उनके के मना या शॉपिंग करना उन्हें भी बार-बार लगी है पेशाब कलाक में। अच्छा, कह रही हैं कि शॉपिंग करने जाए या कहीं पे भी घूमने जाए तो उसको पेशाब मुसलसल लगा रहता है। अच्छा, देखिए, इसमें सबसे पहले अगर बार बार पेशाब लग रहा है और बच्चे की उम्र है, तो एक तो होती है एक आदत बच्चा बना लेता है। ठीक है, exactly। अब आदत के साथ साथ अगर ऐसे है तो अब हमने इसको कब्ज को जरूर रूल आउट करना होगा। ये तो अभी कह रही है कि नहीं है, लेकिन जब हम इवेल्युएट करते हैं, है ना, तो वो सबसे पहले इवन सब कहते हैं नहीं है। और जब हमारे एक पैरामीटर्स होते हैं, टाइप्स है, 6 टाइप्स होती हैं कब्ज की, और उसमें यूजुअली सबको जो होता है वो 3rd और 4th टाइप होती है, और वो समझते हैं कि वो नॉर्मल है। पखाने की कोई शक्ल नहीं बननी चाहिए, और अक्सर अगर पखाने की शक्ल बन रही है तो वो कब्ज है। खाना खाने से तो शामिल नहीं करना चाहिए, लेकिन जैसे दलिया और खिचड़ी की शक्ल कैसी होती है, पखाने की शक्ल ऐसी होनी चाहिए, इतनी लिक्विड। ये इसको लोग कहते हैं कि हमें मोशन हो गए, जबकि वो मोशन नहीं है, वो नॉर्मल पखाने की शक्ल है। उससे भी थोड़ा भी सख्त हो रहा है तो वो कब्ज अच्छा, फोन पे है जी। हाँ, तो उनको अगर बच्ची कराची आ सकती है और तो फिर उनको प्रॉपर हॉस्पिटल दिखाएं, और अगर ट्रीटमेंट कराएंगे तो ठीक हो जाएगा। अगर वो हर घंटे में जाती है और बार बार जाती है, तो पहले तो कब्ज को ठीक करें, और कब्ज ठीक करने से प्रॉब्लम ठीक हो जाएंगे। अच्छा, तो आप बुद्धि रहे आयो?
अगर कब्ज को ठीक करें और कब्ज को ठीक करने के लिए बच्ची की फाइबर डाइट इंक्रीज करें, खाने में सेब का इस्तेमाल जो है वो करें, स्पागोल का इस्तेमाल कराएं, सुबह शाम स्पागोल 1-1 चम्मच ज़रूर दें पानी के साथ। बच्ची पानी के साथ अगर नहीं ले सकती तो उसको दही में मिलाकर दे दें। दूध में भी माशाल्लाह सेहतमंद है। सेहतमंद तो है। अच्छा, तव्हां आहियो किथे जा? अच्छा ठीक, पोइ उते तव्हां कंहिं हॉस्पिटल में ॾेखारे वठो। बच्ची को ट्रीटमेंट की जरूरत है, ठीक हो जाएगी। ट्रीटमेंट जी जरूरत है, चवनि था सही थी वेंदी, को मसलो ना है। ठीक है, वॾी महिरबानी। हाणे कचहरी घणी थी वई आहे, मां सम्झां थो त ही टाइम वरी कलाम ॿुधण जो। सही था चओ, बिल्कुलु। जी था वज़ीर। दिलबर मुंहिंजी दिल में कोन्हे यार करार, पिरी दे को प्यार, आया तुझे आसरे हो हर जाए पिरी हर महफिल में, मुखे तुझी कमी महसूस थी थे। हर जाए पिरी हर महफिल में, मुखे तुझी कमी महसूस थी थे। तुझू याद संभाल रखम दिल में, पर तुझी कमी महसूस थी थे। हर जाए पिरी हर महफिल में, मुखे तुझी कमी महसूस थी थे। हर जाए पिरी हर महफिल में, मुखे तुझी कमी महसूस थी थे। सवा तुझे चंद्रस तारा पिरी, था लगने उदास नजारा पिरी। सवा तुझे चंद्रस तारा पिरी, था लगने उदास नजारा पिरी। न रहो वा मजो मुझी खिल में, न रहो वा मजो मुझी खिल में, कमी महसूस थी थे। हर जाए पिरी हर महफिल में, मुखे तुझी कमी महसूस थी थे। हर जाए पिरी हर महफिल में, मुखे तुझी कमी महसूस थी थे।
सही वाह इहो ख़त सां ई रिलेटेड आहे, तुंहिंजूं यादूं संभाले रखियमि दिलि में। मूंखे तुंहिंजी कमी महसूस महसूस थी थी थिए। ऐं मूंखे वरी ब्रेक जी कमी महसूस थिए। पोइ हलूं था ब्रेक जी तरफ़, तव्हां कमी महसूस नथा कराइणियूं, केॾा न वञो, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। किशन सागर साहिब असां गॾु आहे, उन सां बि कचहरी कयूं भला। हिंदू काउंसिल सां पंहिंजो किरदारु अदा करे बि तव्हां ॿुधायो पए ॿी हिंदू कम्युनिटी उनजो छा किरदारु आहे। ॿियो उमरकोट ते पंहिंजी ॻाल्हि जेका आहे न उहा कटिजी हुई। मैं चाह रहा हूँ इस सवाल का जवाब जो है मैं उर्दू में दूं, अच्छा, क्योंकि तो आपका उर्दू चैनल में सिर्फ समझो। सिंधी नहीं देखते, उर्दू बोलने वाले और इंटरनेशनल लोग वो भी इस चैनल को देखते हैं, क्योंकि आपका शो एक अच्छी रेटिंग के साथ आगे बढ़ता है। देखो, पाकिस्तान की हिंदू कम्युनिटी उतनी ही मुहब वतन है जितनी की दूसरी कम्युनिटी जो है ना, वो मैं हिंदू कम्युनिटी नहीं कहता, मैं नॉन मुस्लिम कम्युनिटी कहता हूँ कि उसमें सिख क्रिश्चियन सब आ जाते हैं। इस वक्त आपने देखा होगा कि पाकिस्तान हिंदू काउंसिल तो एक नुमाइंदा जमात है पूरे पाकिस्तान की, जो पाकिस्तान की रिप्रेजेंटेशन करती है पूरी दुनिया में। उसके अलावा मैं आपको बताता चलूँ, बल्कि आप देख रहे होंगे सोशल मीडिया पे और मीडिया दिखा रहा है कि जितने भी हमारी नॉन मुस्लिम कम्युनिटी के लोग हैं उन्होंने अपनी धर्मशालाएं, अपने आश्रम, अपने गिरजाघर उन लोगों के लिए भी खोल दिए हैं जो कि दूसरी कम्युनिटी के लोग हैं, क्योंकि ये दुआएं भी कर रहे हैं कि आए दिन के इस मुसीबत से हमें कैसे लंगर का बंदोबस्त हर जगह पर है। जो हमारे लड़के हैं, खवातीन हैं नॉन मुस्लिम कम्युनिटी की, वो भी उसी तरीके से ये खिदमतें सर अंजाम दे रहे हैं कि इस मुल्क पे जब कोई आफत आती है तो ये हम सब को एक होने का वक्त होता है। कभी कभी कुछ अनासर होते हैं वो प्रोपेगेंडा फैलाते हैं दुनिया में एक हमारे मुल्क का इमेज ख़राब करने के लिए कि यहाँ पर हिंदू कम्युनिटी के साथ ये होता है या दूसरी कम्युनिटी के साथ ये होता है। ऐसा तासुर वैसे है नहीं, मगर फैलाया जाता है। कुछ अनासर हैं, उनके ऊपर हमें नज़र रखनी चाहिए और उसको हाईलाइट भी करना चाहिए। लेकिन इस वक्त मैक्सिमम जो खिदमत कर रही है मेरी नज़र में नॉन मुस्लिम कम्युनिटी बहुत अच्छी खिदमत कर रही है हर जगह पर। जिस एरिया में, यहाँ सिर्फ सिंध में नहीं, आप शुमाली इलाके में देखें वहाँ गुरुद्वारे हैं, मंदिर हैं, वहाँ पर भी उसी तरीके से लंगर स्टार्ट है। पाकिस्तान में नहीं, ऑल ओवर द वर्ल्ड वहीं से ही फंडिंग आ रही है ज़्यादातर। तो बात ये है कि लोग अपने जेब से भी लगा रहे हैं। जो ये कम्युनिटी है और आप जैसे लोग या दूसरी फलाई इदारे, वो तो अपने जेब से लगा रहे हैं ना। वो तो एक दोस्त यार आपस में कम्युनिटी मिल के पैसा इकट्ठा हो रहा है, वो खर्च हो रहा है। अब जैसे हम पाकिस्तान हिंदू काउंसिल खर्च कर रही है, वो कोई डोनेशन नहीं लेती किसी से, आज तक उसका डोनेशन का पेज आपने नहीं देखा होगा। वो हम अपने आप का जो हमारा इंटरनल फंड है हम वो यूज़ करते हैं। आपस का जो हमारे मेंबर्स हैं, हमारे एमसी मेंबर्स हैं, हमारी कमेटी है, उनका अपना फंड होता है। बाकी रज़ाकाराना तौर अगर कोई, जैसे मैं काम कर रहा हूँ, मुझे देख के कोई कहता है, जैसे काफ़ी सारे हमें मैसेजेस आते हैं, मेरी सोशल मीडिया पे मुझे मैसेजेस आते हैं कि यार आपकी काउंसिल इतना काम कर रही है, हम चाहते हैं कि जो अच्छे लोग होते हैं वो भी ऐसे लोग ढूंढते हैं कि उनकी ज़कात जाए तो ऐसे लोगों के थ्रू जाए, उनको पता हो कि ये सही जाएगी, ट्रस्ट होना चाहिए। ये एक बहुत बड़ी, तो आजकल वैसी ट्रस्टिंग काम कर रही है जिन पे ट्रस्ट नहीं है, जिन पे ट्रस्ट नाम ट्रस्ट है लेकिन ट्रस्ट नहीं है। मैं अभी यहाँ बैठा हूँ आपके सामने, जो आप मोबाइल चला रहा था, मुझे अभी भी एक इंटरनेशनल मैसेज आया है मैसेंजर पे कि यार आपका काम हमने देखा है और हम चाह रहे हैं कि हम आपको डोनेट करें, तो हमें कोई अकाउंट वगैरह दें तो हम आपको डोनेट करें। तो दुनिया में ऐसे लोग हैं जो लोग ढूंढते हैं कि हमारी ज़कात सही हाथों में जाए, हम ऐसे लोगों के थ्रू दें। हम बात कर रहे थे उमरकोट थरपारकर की, मैं आपको वो कंटिन्यू करता हूँ। देखिए, थरपारकर को मैंने आपको कहा कि थरपारकर ऐसा खित्ता है हमारे सिंध का, खासतौर पे सिंध वैसे पाकिस्तान में ही है लेकिन है थरपारकर सिंध में। वहाँ पे मैं हमेशा इस चैनल पे जब भी आता हूँ तो मैं कहता हूँ कि उस पर हमें ध्यान देना चाहिए गवर्नमेंट लेवल पे, जो हमारे सकाफती इदारे हैं उनको और टूरिस्ट इदारों को ध्यान देना चाहिए कि थरपारकर से जो रेवेन्यू हम हासिल कर सकते हैं ना, मेरे ख्याल से पूरे सिंध से वो रेवेन्यू अलग होगा और थरपारकर का रेवेन्यू अलग होगा। दुबई में क्या है, डेजर्ट सफारी, आप भी जाते हैं, मैं भी गया हूँ, वो उससे अच्छी डेजर्ट सफारी हम यहाँ बना सकते हैं। तो ॻाल्हि ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त हिते कमु करण जी ज़रूरत आहे। जेके अच्छा ॿी हिकिड़ी ॻाल्हि कंदोलाइन चैनल ते जेके ॾिसनि पिया जेके NGOs उन्हनि खे,
तो जो थरपार करके भेटों पे लोग बैठे हैं, जो उमरकोट और नौकोट से आगे जो गए हैं, उन तक अभी एनजीओ इतनी नहीं पहुंची हैं। तो मैं दरख्वास्त करूंगा जो देख रहे हैं नाज़रीन, वो उस तरफ भी ध्यान दें, क्योंकि वहाँ बेचारे जो लोग हैं, बड़े मासूम लोग बैठे हैं, उनकी तरफ वो अभी तवज्जो नहीं, क्योंकि मीडिया वहाँ कम है। तो जहाँ मीडिया ज़्यादा होता है तो मुखिर हज़रात भी वहाँ ज़्यादा जाते हैं। अच्छा, इन ॻाल्हि में आउं हिकिड़ी एडिशन ॾियणु चाहींदसि त जो अयाज़ लतीफ़ पलीजे साहब जी ॾाढी हिकिड़ी सुठी एडवाइस हुई जेका मूं ॿुधी, मूंखे ॾाढी वणी, इंट्रस्टिंग लॻी। त हिकिड़ी कराची में टेंट सिटी जे नाले सां खोलणु घुरिजे। बेरिया टाउन बि त खुलियो न, माण्हू वेठा आहिनि, वसनि पिया न हुन ते। DHA बि त थियो आहे न, त टेंट सिटी जे नाले सां असां हिकिड़ी सिटी हिते क्रिएट करियूं, माना कराची में ई, ऐं उन में जेतिरा बि मुतासिरीन आहिनि उन्हनि सभिनी खे गॾु विहारियूं। पोइ जी तक जेका तव्हां शिकायत चई न, उहा शिकायत कोन थींदी, त माना हिननि खे शइ मिले पई, असांखे शइ न पई मिले, सभिनी खे इक्वली मिलंदी। कराची के ऐं कराची जी आवाम खे हिन वक़्त में सलाम आहे, न इनमें को शक न जेका आहे, बिल्कुलु। डोनेशन कराची ऐं कराची के जंहिं हिसाब सां हिन वक़्त में निंदड़ को करे छॾे ॾिनो है गवर्नमेंट, हर रोड तबाह है, हर एरिया में परेशानी है, गंदगी जा ढेर हैं, उन ई शहर अॼु साबित कयो त ही अमन घुरे थो। इन शहर में का ॿियाई ने कुछ जमायतूं या कुछ माण्हू आहिनि जेके इन शहर जो हमेशा अमन ख़राब करण जे पोयां हूंदा आहिनि। हिन शहर जेका डोनेट कयो है, मुंहिंजे ख्याल में पूरे सिंध न बल्कि पाकिस्तान खां मथे डोनेशन है। कराची जी आवाम खे मेरा सलाम है। कैंपू लगल हैं। डॉक्टर साहब का एक कम सवाल भी कर जी बिल्कुल, हमें ये बताइएगा कि अक्सर बच्चे जो हैं वो बच्चे नहीं बड़े हो जाते हैं, मतलब 8 से 9 सालों के हो जाते हैं, फिर भी वो पेशाब कर देते हैं, क्यों करते हैं? ये बीमारी है या बिस्तर में? जिसे हमारी ज़बान में से नॉक्टर्नल एन्यूरिसिस कहते हैं। होता ये है कि आइडियली 5 साल की उम्र तक बच्चे के जो सेंसेस होते हैं, 5 साल नॉर्मल है। 5 साल के बाद अगर पहले कर रहा है बच्चा रात में, कुछ लोग बच्चे होते हैं जो 3-4 साल के ही होते हैं और वो मैच्योर हो जाता है इनका जो सेंट्रल नर्वस सिस्टम है कि वो रात में पेशाब नहीं करते और महसूस होता है तो उठ जाते हैं। 5 साल एक कट ऑफ होती है, अगर उससे पहले कर रहा होता है तो हम इसे नॉर्मल में शुमार करते हैं कि जैसे बच्चा 5 साल तक हो जाएगा, मैच्योर हो जाएगी बॉडी के सारे सिस्टम, तो ठीक हो जाएगा। अगर 5 साल के बाद भी बच्चा बिस्तर में पेशाब कर रहा है तो उसके लिए फिर हम लोग को थोड़ी सी इन्वेस्टिगेशन, उसको तशख़ीस करना होता है कि ये प्रॉब्लम क्यों हो रहा है। और ज़्यादातर जो हमने देखा है उसमें कोई ऐसी बड़ा प्रॉब्लम नहीं होता, कुछ इडियोपैथिक होता है, कुछ ऐसा होता है कि डाइट के हवाले से कुछ होता है कि बच्चे रात में अगर थोड़ा सा उनको कुछ चेंजेस डाइट वाइज या कुछ बॉडी लाइफस्टाइल जो होता है रात में, नहीं लाइफस्टाइल थोड़ी सी चेंजेस कराते हैं। उसमें ये कराते हैं कि बच्चे को ख़ास तौर पर रात के वक्त उसने खाने में क्या खाया है, बहुत ज़्यादा रोकनी चीज़ें रात में खाने से रात का जो आपका सिस्टम है वो बहुत एक्टिवेट रहता है, तो यूरिन करता है बच्चा। फिर प्रॉब्लम ये होती है कि बच्चे को ये कहकर कहा जाता है कि रात में माओं को कहा जाता है कि बच्चे को पेशाब करा के सुलाएं, ठीक है। और फिर उसके बाद भी अगर फिर एक ये होता है कि कुछ अलार्म्स होते हैं जो हमारे पास अवेलेबल नहीं है, बाहर ये होते हैं कि जैसे ही एक बूंद भी यूरिन का निकला तो वो अलार्म एक्टिवेट हो जाता है, तो बच्चा जाग जाता है, बच्चा जाग जाता है तो फौरन यूरिन करने चला जाता है। तो ये भी एक तरीका होता है ट्रीटमेंट का। लेकिन हमारे पास तो इस तरह की चीज़ नहीं होती, तो फिर हम माओ को ये कहते हैं कि हर 3 घंटे बाद 4 घंटे बाद बच्चों को जगाओ, बोलो जाकर पहले यूरिन कर ले। जैसे आपको पता है कि इतने घंटे के बाद एक दफ़ा सोने से पहले कर ले, उसके बाद मिड ऑफ नाइट में आपने उठाया और बच्चे को कहा, तो वो उससे क्या होता है कि आपका सिस्टम जो एक्टिवेट हो जाता है, वो एक सेंसेस मिलना शुरू हो जाते हैं ब्रेन में कि मुझे इस वक्त इस सेंसेस पे उठना है। अच्छा, प्रॉपर इलाज ये है? नहीं, ये एक कहते हैं ना एक लाइफस्टाइल मॉडिफिकेशन की बात करें। देन आती है ट्रीटमेंट की तरफ। अच्छा, इसकी मेडिसिन मौजूद है। बाज़ औक़ात कुछ तो ख़वातीन 15-17 साल की बच्चियां आती हैं, वो कहती हैं कि हम अब ये प्रॉब्लम है, और कुछ तो ये होता है कि अब शादी होने वाली है और अब 20-22 साल की है, ये तो हमें है, अब हमें ट्रीटमेंट बताएं। तो फिर ये होता है कि इसमें मेडिकली ट्रीटमेंट भी मौजूद है। मेडिकली ट्रीटमेंट देते हैं, किसी को 1 मंथ में, किसी को 3 मंथ में, लेकिन ट्रीटमेंट देते हैं तो फिर ठीक हो जाता है। हाँ, बिल्कुल ठीक हो जाता है। ये अपना ऐसा नहीं है कि ये कोई प्रोलॉन्ग या लाइफ लॉन्ग चलता है। इसमें प्रॉब्लम ये होती है कि आपका जो सेंट्रल नर्वस सिस्टम जो है ना, जो कि आपकी पेरिफेरी से जो सेंसेस लेकर जाता है, जैसे नसें होती हैं वो सेंसेस लेकर जाती हैं जब यूरिन फिल होता है ब्लैडर में, ब्रेन तक उसको जगाती हैं और जाकर आप यूरिन करते हो। वो थोड़ा सा समझो एक्टिव नहीं हुआ, उसको सेंसेस प्रॉपर नहीं मिले, वो सारी मॉडिफिकेशन होती है, तो उसके बाद सब ठीक हो जाता है। अच्छा, ब्लेडर बाज़ औक़ात नीड होती है ट्रीटमेंट की, किसी को फिजियोलॉजिकली ही या लाइफस्टाइल ट्रीटमेंट करते हैं, उससे भी ठीक हो जाता है। अच्छा, ब्लेडर और यूट्रस फॉलिंग क्या होता है? अच्छा, हाँ, अब ये एक नए वो है, यूट्रस और ब्लैडर फॉलिंग हमारी ज़बान में से प्रोलैप्स कहते हैं। प्रोलैप्स जो आम ज़बान में लोग समझेंगे कि हर्म की जगह का बाहर आ जाना,
ठीक है। अब उसकी भी डिग्रीज़ हैं, इसकी 4 डिग्रीज़ है। एक होता है बिल्कुल पेशाब की जगह सिर्फ महसूस हो, एक होता है थोड़ा कितना बाहर आया, फिर कितना, मतलब उसकी 4 ग्रेड है। और इतना होता है कि वो इतना ज़्यादा भी बाहर आ जाता है कि जैसे एक तरबूज या खरबूजे की जो जितना कितना बड़ा होता है, इतना भी ख़वातीन होती हैं जो इसके साथ घूम फिर रही होती हैं, जिसम पूरा बाहर आ जाता है। उसमें मसाना भी होता है, पॉटी की जगह भी होती है, यूट्रस जो बच्चेदानी है वो भी, हर्म की जगह है वो भी सब बाहर आई हुई होती है। उसके साथ भी प्रॉब्लम्स ये होते हैं कि जैसी बातें जो चीज़ें बाहर होती हैं उसमें पानी की शिकायत, अल्सर्स बन जाते हैं, ब्लीडिंग होना शुरू हो जाती है। और सबसे ज़्यादा प्रॉब्लम ये होता है क्योंकि मसाना जो कि खींच के नीचे आया है तो वो गुर्दे को मुतासर करता है और गुर्दे फेल हो जाते हैं। और डिलीवरी में मसला होता है, डिलीवरी में प्रॉब्लम होता है। ये डिलीवरी की वजह से भी होता है और डिलीवरी में भी प्रॉब्लम होता है। अगर फोर्सफुल डिलीवरीज हों, इंस्ट्रूमेंटल डिलीवरीज हों, बहुत प्रोलॉन्ग लेबर्स होते हैं, ऑब्स्ट्रक्टेड लेबर्स होते हैं, तो उसमें ये होता है कि वो चीज़ें लूज़ हो जाती हैं तो वो सिर्फ बाहर आती हैं। अगर बहुत भारी वज़न, आपने अपनी लाइफस्टाइल ऐसा है कि बड़ी बड़ी जैसे डिस्पेंसर की बोतलें जो उलटते हैं, 10-10 किलो के वज़न उठा लेते हैं, तो उससे क्या होता है कि सारा जो प्रेशर होता है वो पेल्विक एरिया में आता है, तो वो चीज़ें लूज़ हो जाती हैं और फिर बाहर आना शुरू। अच्छा, इस पे हम ज़्यादा डिस्कस करेंगे, लेकिन अभी ये सॉन्ग कलाम ॿुधूं ई असां कलाम ॿुधायो, ॻाल्हियूं कयूं थो अहिड़ियूं जो हाणे विच में कलाम ज़रूरी आहे। जी मूंखे घणो नसार जाए, बीमार थी न पई, गमगीन थी न घर जाए, गमगीन थी न घर जाए, बीमार थी न पई। मूंखे घणो नसार जाए, बीमार थी न पई, मूंखे घणो नसार जाए, बीमार थी न पई, गमगीन थी न घर जाए, गमगीन थी न घर जाए, अड़ बीमार थी न पई। मूंखे घणो नसार जाए, बीमार थी न पई, अला मूंखे घणो नसार जाए, बीमार थी न पई। न्याफो मिलियो यार जो कल शाम के हथां, न्याफो मिलियो यार जो कल शाम के हथां, सिगरेट थोड़ा बार जाए, सिगरेट थोड़ा बार जाए, अड़ बीमार थी न पई। मूंखे घणो नसार जाए, बीमार थी न पई, मूंखे घणो नसार जाए, बीमार थी न पई, गमगीन थी न घर जाए, गमगीन थी न घर जाए, अड़ बीमार थी न पई। मूंखे घणो नसार जाए, बीमार थी न पई, मूंखे घणो नसार जाए, बीमार थी न पई। मानी गभो ज़रूर खपे जीअर साखे, मानी गभो ज़रूर खपे जीअर साखे, मानी न तूं धिकार जाए, मानी न तूं धिकार जाए, अड़ बीमार थी न पई। मूंखे घणो नसार जाए, बीमार थी न
मूंखे घणो न सार जा बीमार न थी पवे ऐं थींदो पए हाणे पाण वरी थोरो ब्रेक वठूं घणो मथां माना बीमार न कंटिन्यू थी कंदासीं पए। बीमार न थी पऊं हाँ सही था चओ सो केॾा न वञो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध भली कार था चऊं तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में जल्दी मोटी आयासीं वरी आख़िरी लम्हा तव्हां सां गॾु उघारणु चाहियूं था तव्हां बि असां सां गॾु आहियो तव्हांजी वॾी महिरबानी डॉक्टर साहिब खां तव्हांजो को सवाल आहे त पुछो छो त मूंखे कृष्ण साहिब तव्हांजा कचहरी करणी आहे जी बिल्कुलु असांजी पूरी कोशिशि है त जेतिरो थी सके उतरी तव्हांखे नॉलेज इन्फॉर्मेशन ॾेई सघूं त डॉक्टर साहिबा में ये बताइएगा जो यूरिनरी रिटेंशन होती है वो क्या चीज़ होती है? देखिए, यूरिनरी रिटेंशन का मतलब है पेशाब का रुक जाना। अच्छा जी, तो पेशाब का रुक जाना अब हर एज में होता है। अगर डिलीवरी के बाद किसी का पेशाब रुक जाता है तो इसकी वजूहत अलग होती हैं। उसमें सबसे पहले वजूहत होती है कि जो डिलीवरी के वजह से या डिलीवरी के दौरान मसाने पर उसके जो प्रेशर या उसके तासुरात हुए उसकी वजह से पेशाब रुक जाता है, या पेशाब में इन्फेक्शन हुआ तो उसमें पेशाब रुक जाता है। तो उसकी अगर बर वक्त इलाज करा लिया जाए तो प्रॉब्लम ठीक हो जाता है, लेकिन अगर उसको वक्त पे इलाज ना कराया जाए तो वो आगे चल के बहुत प्रॉब्लम होते हैं। इसमें सब जो सुनने वाले उनको ये होना चाहिए कि जो भी ख़वातीन चाहे वो नॉर्मल डिलीवरी हो या ऑपरेशन हो, ऑपरेशन में तो 24 घंटे तो हर किसी को पेशाब की नलकी लगती है। अच्छा। या नॉर्मल डिलीवरी उसके 6 घंटे के अंदर अंदर पेशाब ज़रूर पास होना चाहिए। अच्छा। अगर 6 घंटे के अंदर अंदर खुल के पेशाब पास नहीं हुआ तो मतलब ये प्रॉब्लम है। आप अपने डॉक्टर को ज़रूर बताएं और उसको बताएं कि प्रॉब्लम है और मेरा मसला उसी पर वक्त हल करें। उसमें हल करने में ये है कि अगर 6 घंटे में पेशाब नहीं हुआ तो पेशाब की नलकी अगर लगानी है तो 24 घंटे के लिए नलकी ज़रूर लगवाएं। नहीं लगाते पेशाब वो अंदर जमा रहता है और वो फिर प्रॉब्लम करता है। मेरे पास कुछ लोग ऐसे भी आए हैं जो कि प्रॉब्लम रही हफ्ता भर बाद फिर उनको ये मसला हुआ और अब 3 महीने गुजर गए डिलीवरी को और अभी तक ये प्रॉब्लम चल रहा है। और इवन के किसी को 6-6 महीने तक भी हमें नलकी लगानी पड़ जाती है। अच्छा डॉक्टर साहब, पेशाब रुक रुक के आने की क्या वजूहत होती है? देखिए, पेशाब रुक रुक के आने की वजह ये मुख्तलिफ हैं। उसमें सबसे पहले होता है कि कोई ब्लॉकेज तो नहीं हो रही। अब ब्लॉकेज में जो कि पेशाब की नाली होती है जिसे हम कहते हैं यूरेथ्रा, अगर वो सुकड़ता है जैसे जैसे एज बढ़ती है, हार्मोनल चेंजेस आती हैं बॉडी में, तो ख़वातीन में पेशाब की जगह जो है वो सुकड़ना शुरू होती है। जब सुकड़ती है, जैसे हमारी ज़बान में एट्रोफी, यूरिथ्रल एट्रोफी या फिर फाइब्रोसिस या स्ट्रक्चर कोई बन गया है, कोई रुकावट बन गई है, तो उसकी वजह से रुकता है। या जैसे हमने पहले बात की, मसाना जब नीचे आता है, मसाने की पोजीशन कुदरत ने ऊपर इस तरह पोजीशन बनाई, जब मसाना नीचे आता है तो एंगल चेंज होता है। एंगल चेंज होता है तो वो पेशाब पीछे रुकना शुरू हो जाता है। अगर वो वक्त पे इलाज ना करा जाए, इसी तरह मसाने के प्रेशर, क्योंकि मसाना एक क्लोज कैविटी है, उसमें जब प्रेशर बढ़ते हैं तो वो डायरेक्ट गुर्दों को मुतासिर करते हैं और गुर्दे फेल हो जाते हैं। तो पेशाब का रुक रुक के आना और पेशाब खुल के ना हो, स्ट्रीम अगर सही नहीं बन रही है और ऐसा लगता है फोर्स लगा के करना पड़ रहा है, और पेशाब करने के बाद मसाने में पेशाब रुक रहा है, तो ये सारी प्रॉब्लम की अलामतें हैं और उसका इलाज ज़रूरी है। अच्छा, अगर बार बार आए तब भी वो गुर्दे को असर मतलब करती हैं या नहीं? देखिए, अब बार बार मैंने कहा ना, बार बार आने की अलग अलग वजह, ओवर एक्टिव में भी बार बार आता है। अब जो ये जिनको रुक रुक के आता है, क्योंकि मसाना पूरा खाली नहीं हुआ, उन्होंने थोड़ा पेशाब किया, बाकी पीछे रहा हुआ है, वो 15 मिनट बाद, आधे घंटे के बाद उनको लगेगा हमें फिर जाना है, तो उनमें भी बार बार उनको महसूस होगा, लेकिन वो खुल के नहीं हो रहा। और जाहिर सी बात है, जब अगर बार बार यूरिन आ रहा है तो कहीं ना कहीं आगे जाकर मसला कर रहा है, और वो वजह क्या है वो ढूंढनी होती है, उसको ठीक करना होता है, और नहीं तो वो फिर गुर्दों को मुतासिर करता है। किशन साहब, आखिरी लम्हा आहे न, मूंखे इहो ॿुधायो त खोड़ सारा माण्हू घणो कुझु सोचनि था। हिकिड़ा माण्हू चवनि था त हीअ बरसातूं कुदरती आफ़त आहिनि, के चवनि था हुकुमराननि पाण आफ़त करार ॾिनी आहे। तव्हांजी राय छा आहे? ऐं जेकी ॿूर मुतासिर हिते तरसियल आहिनि या आयल आहिनि कराची में या मुख़्तलिफ़ जॻहनि ते जेके पंहिंजा घर छॾे विया आहिनि, उन्हनि जी वरी वापसी कीअं मुमकिन थी सघंदी? को आइडिया, का ॻाल्हि ज़हन तव्हां छा थो चवे? ॾिसो इरशाद साहब, हिन वक़्तु सोचण जी ॻाल्हि इहा आहे त एक्चुअल जेको नुक़सानु थियो आहे, मुंहिंजे ख़्याल में वक़्त जे हिसाब सां सिखणु खपे। जेकॾहिं पाण ॿियनि मुल्कनि खे ॾिसूं था ऐं पंहिंजे मुल्क खे ॾिसूं था, त मुंहिंजे ख़्याल में एतिरी बारिशनि सां एतिरो नुक़सानु न थिए आहे जेकॾहिं असांजो पहिरीं क़दम सही खयल हुजे हा त। हूअं त एक्चुअली अंग अखर त ज़ाहिर आपाशी माहिर ॿुधाईंदा आहिनि, पर असां जे हिस्ट्री पढ़ूं था या जेको ॿुधूं था, या मुंहिंजो जेको वक़्तु अक्सर गुज़रंदो आहे, जेको फ्री टाइम आहे, सोचंदो आहियां त कंहिं पुराणनि माण्हुनि सां, कंहिं वॾनि माण्हुनि सां वेहिजे या उन्हनि दानिश्वरनि सां वेहिजे जंहिं मां कुझु इल्मु पिराइजे। उन्हनि खां ॿुधूं था त उन्हनि मां हिकिड़ो अंदाज़ो थिए थो त असांजी नाहिली बि गॾोगॾु ज़रूरु आहे। हिन वक़्त में सच ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे हर माण्हू खे, चाहे तव्हां कहिड़ी बि जमायत सां लाॻापियल हुजो या हमदर्दियूं कंहिं सां बि हुजनि, लेकिन ग़लति आहे सो ग़लति आहे।
ॾिसो दुनिया में जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उन्हनि में डैम्स वधि में वधि ठहंदा आहिनि पाणी स्टोर करण जे लाइ। पाण वटि हमेशह डैम्स जे लाइ फंड्स रेज़ थियंदा आहिनि ऐं कुझु वरी हितां ने माण्हू उनजे ख़िलाफ़ु प्रोपेगेंडा बि कंदा आहिनि, उहे सभु मामला विच में रहिजी वेंदा आहिनि। उनखां पोइ जेके सिम नाला हूंदा आहिनि उहे ठाहिया वेंदा आहिनि अलॻि सां त जेके पाणी सहम करे उॾां वञे। दरियानि जा जेके कप हूंदा आहिनि उन्हनि ते कब्ज़ा थियणु न ॾिबो आहे, हिते कब्ज़ा खोर अची उन ते कब्ज़ा कराया वेंदा आहिनि, लंग बंदि कया वेंदा आहिनि। त दरिया जा जॾहिं लंग बंदि थींदा त दरिया हिकिड़ी फितरत आहिनि, उनखे तव्हां छेड़छाड़ कंदो त नुक़सानु उनखे दरिया बादशाही पाण सिंधी में चवणो आहे उहो रस्तो पाण ठाहींदो। अॼु उहो सिर्फ़ु इहो ॾोह ॾियणु त कुदरती आफ़त आहे, त मुंहिंजे ख़्याल में इहो कुदरती आफ़त न आहे, असांजी नाहिली ज़रूरु आहे। ॿियो साल तव्हां इम्पोर्टेंट कयो त हिननि माण्हुनि जी इहो तमामु इम्पोर्टेंट आहे जेको थी वियो सो ॾिसो हाणे उनजो अज़ालो ईंदड़ वक़्त में करिणो आहे। हाणे उन ते जेकॾहिं सिर्फ़ु पाण इल्ज़ाम तराशियूं कंदासीं त उनजो को हल न आहे। हाणे इम्पोर्टेंट आहे त इहे माण्हू कीअं वञनि, उहो सिखण जी ज़रूरत आहे। ॾिसो बांग्लादेश खे वठो, पाण खां पोइ आहे आज़ादु थियो, अॼु हुते जूं औरतूं मां चवंदो जेको सिंधी औरतूं जेतिरियूं सुघड़ आहिनि दुनिया जी का औरत ओतिरी सुघड़ न आहे जेतिरो कमु करे सघनि थियूं। पूरे सिंध में तव्हांजूं जेके असांजूं माइरूं भेनरूं रोडनि ते आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ी हिकमत अमली तयारु करणी पवंदी। तव्हांखे हिकिड़ा वोकेशनल सेंटर, पहिरीं त गवर्नमेंट खे लॉ एंड ऑर्डर सिचुएशन सही करिणो पवंदो त कुझु माण्हू अचनि। जी असां आहियूं, असां वटि हिकिड़ो प्लान आहे, असांजी पाकिस्तान हिंदू काउंसिल हिकिड़ो प्लान आहे त असां हिननि औरतुनि जी भेनरुनि जी माइरुनि जी रिहेबिलिटेशन करण जे लाइ पंहिंजो रोल प्ले करियूं। असां दुनिया जे माण्हुनि सां ॻाल्हाए पंहिंजी इन्वेस्टमेंट आणे ॾींदासीं हिते, उहे हिते इंडस्ट्रियल ज़ोन ठाहींदा। जेके हिते जूं असांजूं भेनरूं माइरूं जंहिंखे हुनरु अचे थो सिलाई जो या कंहिं बि शइ जो, भर्त जो, रलियूं ठाहिण जो, उन्हनि जे लाइ हिकिड़ा वोकेशनल सेंटर ठहिनि, उन्हनि में उन्हनि खे ट्रेनिंग मिले, उहे ई वरी इंडस्ट्रियल में उन्हनि खे जेको नौकिरी मिले, उहे पंहिंजे पाण पेरनि ते बीहनि। इहो हिकिड़ो वॾो प्रोसेस आहे। असांजा ॿार आहिनि, स्कूलूं सभु आबाद करणियूं पवंदियूं, ॿार जेके घुमनि था असां छा सेखारियूं था उन्हनि खे? सिर्फ़ु भीख घुरण, हे मुस्तक़बिल आहे। हिकिड़ो हुक्मरान करे करे केसि ताईं कंदो? हिकिड़ी त एज ईंदी न, उनखे वञिणो आहे। पोयां तव्हां छा पिया करे वञो? ईंदड़ नस्ल जी परवरिश सुठी करणी पवंदी, स्कूल सभु आबाद करणा पवंदा, जानवरनि खे ॿाहिरि करणो पवंदो, ॿारनि खे स्कूल में करणो पवंदो। पर जानवरनि लाइ ख़्याल माल मवेशी जो बि दुनिया में ख़्यालु कयो हूंदो। पर असांजा जेके ॿारड़ा वीचारा रोडनि ते आहिनि, जेके बिरयानी जी देग ते पिया डोड़नि, उन्हनि खे हिकिड़ो मुस्तक़बिल ॾियण जे लाइ हिकमत अमली जोड़नी पवंदी। उन्हनि माण्हुनि खे अॻियां वठी अचिणो पवंदो जंहिं वटि आइडियाज़ आहिनि, जंहिं वटि दिमाग़ आहिनि, उन्हनि खे आणणो पवंदो। मोरोसी सियासत खे थोरो ख़तमु करिणो पवंदो। हिन वक़्त में बिलावल साहब खे हिते जी वाग ॾिनल आहे सिंध जी, उनखे सोचणु खपे त असांजी सिंधी क़ौम जाम कुझु भोगे चुकी आहे, जाम कुझु बर्बादु करे थी वियो उन्हनि जो, वीचारनि जो अलो तलो सभु लुड़ी वियो आहे। हाणे उन्हनि खे हिकिड़ी सुठी ज़िंदगी, ॿ वेलनि जी मानी जो आसरो आहे। उन्हनि जे लाइ तव्हां सुठी हिकमत अमली, उहे माण्हू मेरिट ते खणी अचो जेके लाइक़ु हुजनि, जंहिंखे आइडियाज़ हुजनि, जेको दुनिया जी तारीख़ मां सिखे ऐं कमु करण जो जज़्बो रखंदो हुजे। नौजवाननि खे तव्हांखे खणणु खपे। नौजवाननि वटि क्रिएटिव आइडियाज़ आहिनि। तव्हां हीअ सिर्फ़ु राति मां हिकिड़े जेको सो फिलाई इदारे जेके सरबराह सां मुंहिंजी टाक पे थी, मां चयो इहो मानी खाइण वारो सिलसिलो त हलंदो पियो, इहो खेमनि में रहण वारो, लेकिन महीने खां पोइ जेके बीमारियूं उथलंदियूं, जेके इहे माण्हू तव्हां सभु माण्हू फिलाई इदारा महीने खां पोइ थकिजी वेंदा, पोइ इहे माण्हू केॾांहुं वेंदा? पोइ इहे क्राइम कंदा। ज़ाहिर जंहिंजो ॿार बुख मरंदा उहो छा कंदो? फुर कंदो। हिकिड़ी माउ आहे, उनजा ॿार जेके बुख में मरंदा उहा छा कंदी? उहा क्राइम करण लाइ बि तयारु थी वेंदी, छो त माउ जी दिलि हूंदी आहे न, उहा पाण बुखी रहंदी, ॿारनि खे बुखियो कोन रहण ॾींदी। हिकिड़ो पीउ आहे, पंहिंजे ॿारनि खे मरंदो कोन ॾिसंदो, उहो हर कमु करण जे लाइ रेडी थी वेंदो। त तव्हांखे घुरिजे तव्हांखे राति जो हितां वेंदे ख़ौफ़ थींदो, तव्हांखे मूंखे ही सभिनि जी मञा हिकिड़ो उहे बर्बाद न आहिनि जेके रोड ते, उन सां गॾोगॾु पंहिंजी बर्बादी जो बि टाइम अचण वारो आहे जेकॾहिं असां सही कदम सही टाइम ते न खयो। महिरबानी कृष्ण सागर साहब, तव्हां प्रोग्राम में आयो। डॉक्टर साहब बहुत शुक्रिया, आपने टाइम दिया। ऐं वज़ीर आख़िर में तव्हां कलाम ॿुधंदासीं। बादल साईं महिरबानी, अदा मोहम्मद अली महिरबानी, ऐं लख थोरा तव्हांजा ॿिनि जेको प्रोग्राम ॾिठो पए। सुभाणे वरी इंशाअल्लाह हयाती बख़ैर मिलंदासीं, पंहिंजो पंहिंजनि प्यारनि जो, दिलवारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, बीमारनि जो, ऐं जेकी तव्हांजे भरपासे के बोर मुतासिर रहनि था या आया आहिनि त उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो। टेक केयर। अल्लाह वाही, अल्लाह निगहबान। अव्हां कुझु चवणु बि चाहियो था उहो बि भले चओ। जी, हिन दर्द भरी दुनिया जो दस्तूर जब आ
दस्तूर जबवा को माण्हू मगरूर को मजबूर अलॻिया को माण्हू मजबूर को मगरूर अलॻिया हिन दर्द भरी दुनिया जो दस्तूर जबवा दस्तूर जबवा को दाल लय सिके त को मुर्गी थो पचाए को बुख ते वेह को तो तरे हताम पचाए जे गरीब थो मरे त खफन लाए भी सिके जे गरीब थो ॼमे त बंधण लाए भी सिके बेक्यास अमीरन में रुगो आहे वॾाई ॿिया केतिरा करनि था हुतड़े ख़र्च अजाई इंसान जी ख़िदमत वॾो दर्जो रखे थी इहा ॻाल्हि छो माण्हुनि खे सम्झ में न अचे थी इंसान तो इंसान कुहे सूर अजबवा हिन दर्द भरी दुनिया जो दस्तूर अजबवा दस्तूर अजबवा तुझी घिटीअ में ई दो आया कढी पार मारो आंदो आया तुझी घिटीअ में ई दो आया कढी पार मारो आंदो आया तुझो सब खां पुछंदो आया तुझो सब खां पुछंदो आया हो छॾे मुंहिंजो शहर वई हो करे मूंसां कहर वई हो छॾे मुंहिंजो शहर वई हो करे मूंसां कहर वई मुझे रूह जो हुए तू राणो तुझो आशिक हुयो से माने माणो मुझे रूह जो हुए तू राणो तुझो आशिक हुयो से माने माणो कया कंहिं खां तूं जो पुछाणो छॾे मुंहिंजो शहर वई हो करे मूंसां कहर वई हो छॾे मुंहिंजो शहर वई हो करे मूंसां कहर वई तोखे महरम दिल थी सारे लाशारी वई मूंखे रोवारे तोखे महरम दिल थी सारे लाशारी वई मूंखे रोवारे छॾ कंहिंखे मुंहिंजे सहारे हो छॾे मुंहिंजो शहर वई हो करे मूंसां कहर वई हो छॾे मुंहिंजो शहर वई हो करे मूंसां कहर वई तुझी घिटीअ में ई दो आया कढी पार मारो आंदो आया तुझी घिटीअ में ई दो आया कढी पार मारो आंदो आया तुझो सब खां पुछंदो आया छॾे मुंहिंजो शहर वई हो करे मूंसां कहर वई हो छॾे मुंहिंजो शहर वई हो करे मूंसां कहर वई हो छॾे मुंहिंजो शहर वई हो करे मूंसां कहर वई मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।